बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामुअलैकुम गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू नाज़रीन सभाबड़ो तव्हांजे साम्हूं हाज़िर आहे नए प्रोग्राम सां नए टॉपिक सां गॾु ऐं उन ही चैनल उन ही प्लेटफॉर्म यानी कि आवाज़ टीवी जे प्लेटफॉर्म ते हमेशह आवाज़ टीवी तव्हांजे लाइ खोड़ सारा नित नवा प्रोग्राम्स खणी ईंदो आहे ऐं असांजी कोशिशि हूंदी आहे त असीं उन्हनि गेस्ट खे असीं पाण वटि घुरायूं उन्हनि माण्हुनि खे घुरायूं जिन जी ज़िंदगी तव्हांजे साम्हूं त आहे पर उन्हनि जो कमु उन्हनि जी जुस्तजू उन्हनि जी जदोजहद उन्हनि जी ज़िंदगी जूं मुश्किलूं जेके हुननि काटे करे उहे अॻियां वधिया आहिनि ऐं पंहिंजो हिकिड़ो आला मक़ाम ठाहियो आहे ऐं माण्हू उन्हनि खे ॾिसणु ऐं ॿुधणु चाहिनि था त छो उन ज़िंदगी खे डिस्क्राइब कजे ऐं उन मां कुझु हासिलु कजे बिल्कुलु जॾहिं बि असीं कुझु सिखण लाइ वेहंदा आहियूं त कुझु न कुझु नओं सिखण जी कोशिशि कंदा आहियूं कुझु न कुझु नओं पढ़ाइण जी कोशिशि कंदा आहियूं ऐं असांजा ॿार अॼुकल्ह एतिरा एक्टिव थी विया आहिनि एतिरा माशाअल्लाह जेके असांजा ॿार आहिनि उहे क्रिएटिव माइंड रखनि था उन्हनि खे ई ॾिसी करे असीं घणो कुझु सिखूं था ऐं कोशिशि हमेशह इहा ई हुजणु खपे त असीं पंहिंजी ज़िंदगी में कुझु न कुझु नओं सिखूं जंहिंसां लाइफ बि चेंज थिए थोड़ा मोटिवेट बि थियूं ऐं पंहिंजे ॿारनि खे बि असीं थोरो मोटिवेट करण जी कोशिशि कयूं नओं तरीक़ो नवां रस्ता असांजो इंतज़ारु त कनि था पर मुश्किलातूं बि अचनि थियूं इन मुश्किलातुनि खे हल करणु ऐं इन्हनि जो हल तलाश करणु ई इंसान खे असल ज़िंदगी जी माना सेखारे थो असल ज़िंदगी जी माना आहे छा असीं हमेशह कोशिशि कयूं त ॿियनि खे न ॾुखायूं असीं हमेशह कोशिशि कयूं त ॿियनि खे अगरि असीं फ़ाइदो नथा ॾेई सघूं त असीं ॿियनि खे नुक़सान बि न ॾियूं नाज़रीन अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं इंसानियत ते ॻाल्हि ॿोल कंदासीं तसवुफ़ ते तसवुफ़ आहे छा तसवुफ़ इस्लामी रूह आहे ऐं रूहानी तरीक़े खे तसवुफ़ चइजे थो यानी कि कंहिं इंसान खे न ॾुखाइणु इंसानियत आहे छा इंसानियत पहिरीं त असीं पंहिंजे पाण में ॾिसूं त असीं पूरा मुकमल तौर ते इंसान आहियूं ऐं अगरि असीं इंसानियत जी ॻाल्हि कंदा आहियूं दर्स ॾींदा आहियूं बिल्कुलु असीं वेही करे लेक्चर्स ॾींदा आहियूं ॿियनि खे पर असां में पाण में केतिरी इंसानियत आहे सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे सिंध ख़ूबसूरत आहे सिंध असांखे महिमान नवाज़ी जिते सेखारे थी त सिंध उते इंसानियत जो बि दर्स ॾिए थी खोड़ सारा बुज़ुर्ग थी गुज़रिया आहिनि सूफ़ी बुज़ुर्ग असां वटि जेके बि मौजूदु आहिनि हिन सूफ़ी सिंध जी धरतीअ ते लाज़वाल ऐं अनेक उन्हनि जा कम आहिनि ऐं उन्हनि सभिनी कमनि में हिकिड़ो जेको आहे उहो कमु ऐं उहा ॻाल्हि सभिनी बुज़ुर्गनि ॾांहुं असांखे मिले थी उहो असांजो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह साहिब जन हुजनि जेके वर्ल्ड लेवल ते बहितरीनु शाइर जिन खे कंहिं बि हिन वक़्त ताईं बीट नाहे कयो अनबीटेबल शाइर अनबीटेबल पोइट असां वटि असांजी सिंध धरती ते मौजूदु आहिनि हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैहि साहिब जन उन्हनि जो हिकिड़ो ई दर्स इंसानियत इंसाननि जी ख़िदमत करणु ऐं फ़क़ति अलाह पाक सां मुहबत करण जो दर्स सचल सरमस्त साहब असां वटि सूफ़ी बुज़ुर्ग थी गुज़रिया आहिनि उन्हनि जो दर्स असां वटि मौजूदु आहे कलंदर लाल शहबाज़ जो दर्स असां वटि मौजूदु आहे त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अलाह सां मुहबत उनजी वहदानियत सां मुहबत ऐं इंसानियत सां मुहबत इहो दर्स असांखे मिले थो बाबा बुल्ले शाह खां इहो दर्स मिले थो त जॾहिं हू गुम थी वेंदा हुआ पंहिंजी रम्ज़ में हलिया वेंदा हुआ त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अलाह जी वहदानियत खे झुंगारींदा हुआ ऐं उन अलाह जी वहदानियत में एतिरो गुम थी वेंदा हुआ जो उन्हनि जी मुहबत में जेको कुझु लिखियाऊं जेको कुझु चयाऊं उहो वक़्फ़ु थी वियो ऐं ता क़यामत इहो दर्स इहो सबक़ु असां इंसाननि लाइ छॾे विया खोड़ सारा बुज़ुर्ग आहिनि असांजी धरती में सिंध धरती ते जिन जो असीं सबक़ु त पढ़ूं था पर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पढ़ूं था अमल नथा कयूं ईअं ई असांखे क़ुरान पाक बि इहा ई तालीम ॾिनी आहे त वहदहू ला शरीक लहू ऐं ॿी ॻाल्हि वॾी ॻाल्हि इहा त असांखे जॾहिं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे असीं पढ़ंदा आहियूं उन्हनि सिंध जी ॻाल्हि कई आहे डेफिनेटली सभिनी खे ख़बर आहे त जॾहिं दुआ बि कई त इंसाननि लाइ सिंध लाइ पूरी उम्मत मुस्लमान लाइ कई
ठीकु आहे कई, पर उन खां बाद में जॾहिं असीं ॿिया उन्हनि जा शेर, ॿिया उन्हनि जी ॿी असीं पोइट्री पढ़ूं था त उन पोइट्री में चीन जो बि ज़िक्र आहे, उन पोइट्री में का सरहद न आहे, सरहद पार जो बि ज़िक्र आहे, यानी कि इंसानियत जो ज़िक्र आहे, इंसानियत जे लाइ गौर फ़िक्र रखण जो ज़िक्र कयो वियो आहे त इंसाननि जे लाइ तव्हां छा करे सघो था, इंसानियत जे लाइ छा करे सघो था। कुझु बि न कयो, कुझु बि न कयो, पर दुआ त एटलीस्ट करे सघूं था। जीअं साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करें, इहा पूरे आलम लाइ दुआ कई वई आहे। शाह लतीफ़ जन के हिकिड़े इंसान लाइ, हिकिड़े फ़िरके लाइ, हिकिड़े मज़हब लाइ इहा दुआ न कई आहे, बल्कि फ़िरके वारियत खे ख़तमु करे मज़हबी हम आहंगी खे अॻियां वधाईंदे उन्हनि चयो आहे त पूरो आलम ख़ुशि रहे। ऐं इहो ई असांखे दर्स मिले थो त असीं इंसानियत जी ख़िदमत कयूं, असीं ॿियनि जा दिलि न ॾुखायूं। ऐं असीं अॼु जंहिं जुस्तजू में लॻल हूंदा आहियूं, जंहिं कोशिश में लॻल हूंदा आहियूं, मां त खणी इहो चवंदमि त इन कम खे असीं वधीक प्रायोरिटी ॾींदा आहियूं त असीं ॿियनि जी दिलि कीअं ॾुखायूं, असीं ॿियनि सां कॉम्पिटिशन में अचण लाइ, उन्हनि खे अॻियां असीं पाण वधण लाइ उन्हनि खे पोयां कीअं धिकियूं, ऐं उन्हनि खे पोयां करे असीं पंहिंजी मंज़िल त माणे वठंदासीं, पर छा हुते सुरख़ुरू थींदासीं। किथे मां कल पढ़ियां पई त उते लिखियलु हुयो त ख़ुदा से हमने सभु कुझु मांग लिया सवाइ ख़ुदा के। ऐं केॾी न ख़ूबसूरत उन ॻाल्हि कई त असां ख़ुदा खां सभु कुझु घुरूं था, सुकून घुरूं था, ऐशो आराम घुरूं था, गाॾियूं बंगला, पंहिंजे ॿारनि जी फैसिलिटीज़ घुरूं था, पर असीं ख़ुदा खां ख़ुदा नथा घुरूं। अगरि असां सां ख़ुदा राज़ी हूंदो त असांखे सभु कुझु मिली वेंदो। नाज़रीन, अॼु ॻाल्हियूं कंदासीं, खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि। असीं अॼु तसव्वुफ़ ते ॻाल्हाईंदासीं, इंसानियत ते ॻाल्हाईंदासीं, बुज़ुर्गनि जे मैसेजिस ते ॻाल्हाईंदासीं त असांखे छा दर्स मिले थो। असांजी सिंध धरती मालामाल आहे, वसी आहे हर लिहाज़ खां, पर जेतिरी इंसानियत, जेतिरी महिमान नवाज़ी सिंध धरतीअ में मिले थी, उहा असांखे किथे बि नथी मिले। इहा मां नथी चवां, इहो मां नथी चवां, इहो बल्कि सभु चवंदा आहिनि। जेके असां वटि महिमान ईंदा आहिनि, जेके इंटरनेशनली महिमान बि अचनि था, उहे हितां सूखड़ियूं खणी त वेंदा आहिनि, पर एतिरी मोहबत खणी वेंदा आहिनि, एतिरो असां खां प्यार वठी वेंदा आहिनि, जो हू असांखे वञी करे उते यादि कनि था, यानी कि सिंध धरती खे यादि कनि था। सो सिंध धरती छा मैसेज ॾिए थी, अॼु इंसानु किथे बीठो आहे, इन ॻाल्हि ते ज़रूरु गौर फ़िक्र कंदासीं। असां सां गॾु आवाज़ टीवी जे हिन मंच ते मॉर्निंग शो में बहितरीनु महिमान प्रोफेसर साहब असां सां मौजूदु हूंदा, पर थोरी देरि खां पोइ तव्हांखे मां उन महिमान सां मिलाईंदमि। वठूं था नंढिड़ो ब्रेक। वेलकम बैक इन मॉर्निंग विथ आवाज़। ही प्रोग्राम ॾिसी रहिया तव्हां लाइव आवाज़ टीवी ते। नाज़रीन, जीअं मूं ॻाल्हि कई हुई, अॼु तसव्वुफ़ ते असीं ॻाल्हाईंदासीं, ऐं तसव्वुफ़ ते ॻाल्हाइण लाइ का हिकु अहिड़ी पर्सनैलिटी असांखे खपे जेका सूफ़िज़म सां ताल्लुक़ु रखे, जंहिंखे ख़बर हुजे त सूफ़िज़म आहे छा, ऐं असांजे बुज़ुर्गनि जो मैसेज छा आहे। चाहे उहे बुज़ुर्ग कंहिं बि फ़िरके, कंहिं बि मज़हब सां ताल्लुक़ु रखनि था। जीअं असीं ॻाल्हि कईसीं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी, सचल सरमस जी, ऐं शाह कलंदर लाल शहबाज़ जी, ऐं खोड़ सारा अहिड़ा ॿिया बुज़ुर्ग, पर उते ॻाल्हि ॿियनि बुज़ुर्गनि जी बि करणु खपे। ऐं ज़रूरु असीं हर बुज़ुर्ग खे, उन्हनि जे मैसेज खे यादि कंदासीं ऐं ॻाल्हियूं कंदासीं तसव्वुफ़ जूं, त तसव्वुफ़ एक्चुअली आहे छा। इन जे लाइ असीं प्रोग्राम में दावत ॾिनी आहे हिकिड़ी अहिड़ी महान हस्ती खे, हिकिड़े अहिड़े मोती खे, सिंध जे मोतीअ खे, जिन खे ख़बर आहे, जिन खे नॉलेज आहे इन बारे में त असीं छा ॿुधणु चाहियूं था, ऐं यूथ खे छा ॿुधायूं, यूथ खे मैसेज छा ॾियूं। हिकिड़ा अहिड़ा मोतीअ दाणा जेके असांजे हर प्रोग्राम में हमेशह हूंदा बि आहिनि। असीं प्रोग्राम्स में बि ॾिसंदा आहियूं, टीवी ते ॾिसंदा आहियूं, उन्हनि जो खोड़ सारो कमु थियलु आहे, खोड़ सारी नॉलेज ॾींदा आहिनि, ऐं चाहींदा आहिनि त असांजी यूथ खे कुझु अहिड़ी नॉलेज ॾेई वञूं
का अहिड़ी ख़बर ॾेई वञूं, कुझु अहिड़ो ॿुधाए वञूं जिन सां उन्हनि खे अॻिते हली ज़िंदगी में अॻियां हली करे उन्हनि खे मुश्किल न थिए ऐं वहदहू ला शरीक लहू जी ख़बर पवे त छा आहे ऐं असीं इन ते यकीन मुहकम कीअं था करे सघूं। ॻाल्हि अचे थी यकीन जी, त यकीन कीअं कजे। असांखे ख़बर त सभु आहे, पढ़ूं था, ॾिसूं था, सम्झूं था, सोचूं बि था, पर यकीन असांजो किथे घटि आहे, किथे टुटल आहे या वरी किथे ख़तमु थियल आहे जंहिंखे असीं ॿीहर कंटिन्यू करे सघूं। छो अहिड़ी हिकिड़ी शख़्सियत, बहितरीन बहितरीन पंहिंजे कम में बहितर खां बहितरीन पंहिंजो कमु करण वारा ऐं अहिड़ो हिकिड़ो मोतीअ दाणो असीं बि पंहिंजे प्रोग्राम में घुरायो आहे आवाज़ टीवी ते। तव्हां सां ज़रूरु मां उन्हनि जो तारीफ़ कराईंदमि। खोड़ सारा उन्हनि किताब लिखिया आहिनि, यानी कि उन्हनि जा किताब 12 किताब लिखियल आहिनि, जेके कुझु सूफ़ीज़म ते बि आहिनि, कुझु इंसानियत ते बि आहिनि, कुझु ॿिया बि आहिनि ऐं प्रोफेसर आहिनि। गॾोगॾु शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा पारखू आहिनि, गॾोगॾु तसवुफ़ ते ॻाल्हाईंदा, रूहानियत ते बि ॻाल्हाईंदा आहिनि, इंसानियत ते बि ॻाल्हाईंदा आहिनि, समाजी साइंस ते बि ॻाल्हाईंदा आहिनि। यानी कि कोई अहिड़ो हिकिड़ो टॉपिक मुक़ररु न आहे जिन ते हू न ॻाल्हाइनि या ॻाल्हाए सघनि, त सिर्फ़ु ही मुंहिंजी स्पेशलिटी आहे। तव्हांखे सिर्फ़ु हिन खे कंटिन्यू करिणो आहे। वेलकम कंदासीं पंहिंजे प्रोग्राम में असीं कन्हैया लाल KS नागपाल साहब खे। प्रोफेसर नागपाल साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम, नमस्ते, कीअं आहियो? नमस्ते, महिरबानी, दुआ आहे। ठीकु आहियो? रब जो शुक्र आहे। तबियत सही आहे? मिज़ाज सही आहिनि? बिल्कुलु ठीकु आहे। बंदे खे हमेशह ठीकु रहणु घुरिजे। शुक्र करण जो इहो अमली अंदाज़ आहे। वाह, शुक्र करण जो इहो अमली अंदाज़ आहे त हर हालत में राज़ी रहे त इहो शुक्र आहे। वात सां शुक्र न। मां थोरी उबतियूं ॻाल्हियूं कंदो आहियां। तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ज़बरदस्त कई, जी जी तव्हांखे फील न थींदो। जी तव्हां चयो त असां त सॼो जहान, सिंध सॼी सूफ़ी आहे। जी सूफ़ीज़म ॼाणूं था, ॿुधूं था, असांजा शाइर आहिनि, असांजा लिविंग माण्हू आहिनि, ॿारहड़ी जा माण्हू पक्का सूफ़ी, रियल सूफ़ी जी। सही सही। हाणे उहे सूफ़ी आहिनि छा? उहो पाण खे सूफ़ी पाण खे सूफ़ी न सॾाईंदो आहे। उहे सूफ़ी आहिनि छा? ॿियो जेको तव्हां ॻाल्हि ज़बरदस्त कई, उन ते मुंहिंजो फुल लेक्चर थींदो। उहा इहा आहे त असां त सभु पढ़ूं था, सम्झूं था, क़ुर शरीफ़, हदीस, हीअ संतनि भक्तनि जूं ॻाल्हियूं, हीअ लतीफ़ सचल सामी, रोहल चीज़ल, सभु पढ़ूं था, सम्झूं बि था, पर उहा ज़िंदगी जीऊं नथा। जी। असां जहिड़ी मुनाफ़िकी शायदि कंहिं वटि हुजे। सही। असां ईअं चवंदा आहियूं त असां बाबा क़ुर मजीद खे, गीता खे, गुरू ग्रंथ साहिब खे वॾी एतिराम सां रखंदा आहियूं, मञींदा आहियूं, पर उन जी ॻाल्हि ते अमल न कंदा आहियूं। इहो मां चवंदुसि, यानी उन खे मञूं था, उन जी ॻाल्हि ते नथा मञूं। उन्हनि खे मञूं था पर उन्हनि जी नथा मञूं। हाणे इहे सभई नाला में जेके खयां, जी जी, तव्हां हिकिड़ो चयो वहदहू ला शरीक लहू, जी, कुलो अल्लाह अहद अल्लाह समद। अच्छा, हाणे जेको तव्हांखे पहिरियों सबक़ु ॾिनो थो वञे, वाह वाह, उहो आहे ला इलाह इल्लल्लाह। इहो आहे छा? असां गौर फ़िक्र नथा कयूं। क़ुर मजीद चए थो, इंसान तूं गौर फ़िक्र करी छो नथो? हाणे हीउ आहे छा? जी, भला ला सां छो शुरू आहे? जेसि ताईं तव्हां सुवाल न पुछंदव, चुप कर चुप कर चुप कर न, पंहिंजे ॿारनि खे बि इजाज़त ॾियो त पुछनि। पहिरें सभ खां इम्पॉर्टेंट शइ आहे ला। ला न मञो, कुझु न आहे। लतीफ़ जी हिकिड़ी लाइन चवां, तमामु घटि माण्हुनि खे उहा सम्झ में ईंदी। छा थो चए? जे कीन क़बूलण हार, न मञो, कीन क़बूलण हार, जी, जेके कंहिं बि तरह सां नथा क़बूल कनि, हलो त तकिया पसूतनि जा, अचो उन्हनि सां मिलूं, उन्हनि जे पेरनि में वेहूं। जे कीन क़बूलण हार, ला जा माण्हू आहिनि। ला सिखी कोन्हे, इल्लल्लाह ॾे भॼूं था। ही ला छा आहे? तसौफ़ इतां शुरू आहे। सॼो तसौफ़ इतां शुरू आहे। ला को बि न आहे, कुझु बि न आहे, हिकिड़ो धणी आहे मुंहिंजो। बेशक। तव्हां छा चयो? वहदहू ला शरीक लहू, जंहिंजो कोई शरीक न आहे। जी, ही लफ़्ज़ तमामु गहरा आहिनि। इहो ईअं पढ़ी वञणु, यादि करण सां कुझु न थींदो।
असां रुगो ज़बान सां चऊं था, लिसान सां, अंदर सां नथा चऊं, ऐं अंदर सां चऊं नथा। इहो मूंखे कीअं थी ख़बर पए? माण्हुनि जे रवैयनि मां, सही, माण्हुनि जे रवैयनि मां। उहो छा आहे? दूई आहे, ॿियाई आहे। इल्लल्लाह छा थो चए? ख़बरदार, ॿियो न अथई। ॾिसो न केॾो क्लियर आहे। जी जी, पहिरें ला खे सम्झूं। असांजो मंसूर हूंदो हो, सभिनी खे ख़बर आहे, हुसैन बिन मंसूर हिलाज, मां जी। पूरो नालो थो खणां। उहो इहो ला जो कलमो पढ़ंदो हो, सही, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। आख़िर उनखे फांसी ॾेई छॾियूं त सॼो कलमो छो नथो पढ़े? चई मां हिनखे त सम्झां न। हाणे इहो माण्हू घुरिजे असांखे। पहिरीं ला खे सम्झो, हर शइ क्लियर थी वेंदी। ला त सम्झो ई नथा। कोई नाहे अल्लाह, कोई नाहे महबूद, कोई नाहे हाकिम। जी, ला ला ला, जे कीअं न क़बूलण हार, कंहिंखे न मञींदासीं, न बादशाह खे मञींदासीं, न वॾेरे खे मञींदासीं। जी न, तूं हाकिम न आहे, हाकिम उहो हिकिड़ो आहे, बेशक, सॼी जान जो मालिक उहो हिकिड़ो आहे। त ही ला जी तक़ाज़ा आहे। असां मुनाफ़िक़ आहियूं, रुगो ज़बान सां मञूं था, इन करे असां उहा सूफ़ी हयाती जी नथा सघूं। हाणे सूफ़ी छा खे चइबो आहे? जी, साफ़ साफ़, सफ़ा मां निकितल आहे। साहिब सफ़ा हूंदा हुज़ूर जे वक़्त में बि। सूफ़ीअ साफ़ कयो, धोई वर्क वजूद जो। वजूद जो, जी, हाणे इहा लाइन बि सभिनी खे अचे थी। मां इहो त पुछां, आहे को अहिड़ो मुंहिंजो दोस्त जेको मूंखे ॿुधाए त साफ़ कीअं कयूं? साफ़ कीअं कयूं? वजूद खे साफ़ कीअं कयूं? सर्फ हणूं, साबुण हणूंसि? इते गौर ई न कंदासीं, हज़ारे शहर पढ़ंदासीं। हाणे इहा त साफ़ कीअं कयूं? छाखे कयूं? अंदरि मेर आहे, कहिड़ी मेर आहे? नज़र अचे थो अंदरि? नथो अचे। बिल्कुलु न, बिल्कुलु न, वजूद छो चए? सूफ़ीअ साफ़ कयो, धोई वर्क वजूद जो। अंदरि तव्हांजे क्रोध आहे, लालच आहे, हवस आहे, हबश आहे। बिल्कुलु, तव्हां धणी जी दरगाह ताईं पहुची नथा सघो, छो त सभ खां वधीक तव्हां में ॿियाई आहे। तव्हां ला सिखिया ई न आहियो। ला ते बीठो आहियां मां, अञा ला ते ई बीठायो सच तव्हां, थो जी, चवां। जी, वॾे मंसूर खे फाही ते चाढ़े छॾियऊं थी, मां सम्झां त सही। ऐं जंहिंखे सम्झ में अची वेंदी ॻाल्हि, उहो हीरो थी पवंदो। जंहिं पंहिंजे अंदर खे साफ़ कयो। अंदरि छा जी मूं चयो? जी, ॿियो हिंदुनि खे सेखारींदा आहिनि काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार। हीउ विकार चइबो आहे। ॻाल्हि साॻी आहे। जीअं मूंखे नाला खया न, सिंधी में मूं नाला खया। जी, जी, त तव्हां वटि हवस आहे, हबश आहे, क्रोध आहे। क्रोध त सिधी लफ़्ज़ आहे। जी, जी, हा, जी, माना बेइंतहा गुस्सो। छो गुस्सो आहे? तव्हांजे अंदरि मां आहे। हाणे सॼो जेको रीज़न आहे न उहो सम्झण जो, मां जो आहे। मां जहिड़ो न कोई पैदा थियो आहे, ऐं न कॾहिं कोई पैदा थींदो। मां जेको ॼाणा थो, हाणे ही सभ खां वधीक जहालत, इनखे बहितरीनु लफ़्ज़ जेको आहे उहो आहे अविद्या। विद्या चइबो आहे ॼाण खे, ॼाण खे, जी, ग़लति ॼाण, जहालत न। ग़लति असां ॼाण, सफ़र था कयूं ग़लति ॼाण। ॼाणूं बि था, सभु ॼाणूं था। जीअं तव्हां चओ था सभु सम्झूं था, सभिनी शाइरनि खे पढ़ियो आहे, जी, पर अंदर में सुकून कोन्हे, अंदर में ख़ुशी न आहे। इहो छा आहे? इहो सबूत आहे त असां उनखे जियो न आहे। कबीर थो चए, अॻु मूं कबीर जो नालो खणो। जी, हा, हाणे हीउ जेको इल्मु तव्हां ॿुधो, जेको मां यको ॻाल्हायां थो पियो, जी, त ला खे वठो, ला खे वठो, इनकार कयो हर शइ जो, हर हस्ती जो। असां नंढनि माण्हुनि जे वञी पेरनि में वेही रहंदासीं, अहिड़ा अहिड़ा ग़लति कमु कंदासीं। फलाणे चयो त माना असांजो हाकिम त उहो आहे न, बेशक, असां उनजी इताअत था कयूं न। ला त सिखी न आहे। ला नाहे सिखी। जी, चए थो कबीर, ये करनी का भेद है, ही राज आ करण जो। सही, तू करे न तो, ये करनी का भेद है। है। भेद माना राज, करनी माना करण। नहीं बुद्धि विचार, ही अकुल ऐं दानिश जी ॻाल्हि न आहे। जी,
पढ़ियो पिया पढ़नि कढ़नि कीन कुलूब में। हाणे लतीफ़ डंडो खई बीठो आहे। पाणा ॾोह चढ़नि जे वर्क वरा आहिनि वितरा। वितरा तकड़ा तकड़ा जी। मां 100 किताब पढ़िया आहिनि, हुन 1000 किताब पढ़िया आहिनि। अड़े तुंहिंजो रवैयो छा आहे? तुंहिंजो माण्हू सां उथ वेह कीअं आहे? तूं पंहिंजे अमलनि में केतिरो दयानतदार आहे? तो में कुर्ब बाज माफ़ करणु केतिरो आहे? हीउ सूफ़ी आहे। सूफ़ी माना सभ खां वधीक ख़ुशि अख़लाक़, सभ खां वधीक ईमानदार। हू लेन देन में इंतिहाई सचो हूंदो, हुन जी ॻाल्हि ते दुश्मन बि यकीन कंदो, एॾो सचो हूंदो। हे सूफ़ी जा लक्षण। पर केस नागपाल साहब, तव्हां सूफ़ीअ जी ॻाल्हि कई आहे। असीं हमेशह हर ॿिए माण्हूअ जे मुंहं मां ॿुधंदा आहियूं त मां सूफ़ी आहियां, मूंखे ईअं न चओ मां सूफ़ी आहियां। इहो वरी अहंकार आहे। ॿिया वरी कम ॾिसंदा आहियूं उन्हनि जा त उहो आहिनि ई ॿिया। मञो था न, इहो तकबुर आहे। माण्हूअ जे ज़वाल जो सबबु मां आहे। मां ॿुधाइणु न खपे। मां सच थो चवां जी। मां जेतिरो ॻाल्हायां थो या जेतिरो तव्हां तारीफ़ कयो, सॼो जान तारीफ़ करे, मां न कुझु आहियां, ज़ीरो बि न आहियां। ज़ीरो बि हिकिड़ी फिगर आहे, पर मुंहिंजी ॻाल्हि खे इहो सम्झंदो न आहे कोई। चवंदा आहिनि साईं तव्हां हास्कारी था चओ। मां वाक़ई कुझु न ॼाणा ऐं मां कुझु आहियां ई न, मुंहिंजी हैसियत ई न आहे। छा लाइ त मां काइनात खे सम्झां थो, रब जे हिन ख़लकियल जहाननि खे, हिकिड़े जहान खे न। ऐं इहो वरी मूंखे आइंस्टाइन सेखारियो, अल्बर्ट अच्छा, आइंस्टाइन। आइंस्टाइन। जी जी। यानी तसौफ़ खे साइंस सां गॾु हलाइणो आहे। जी, तसौफ़ इहो न आहे त सुल्फियूं कयो, गेड़ू वेस पायो, नचो, यकतारा वॼायो। इहे बि शयूं हुजनि भली, को एतिराज़ कोन्हे, इहे बुरियूं न आहिनि। जेका बि शइ तव्हांखे मालिक सां जोड़े, उहो तसौफ़ जो अमल आहे। जे तो बैत भायां से आयतूं आहिनि, छो भला लतीफ़ खे वरितियूं वेठो आहियां। नियो मन लाइन प्रियां संदे पार ॾे। हीउ लाह जो माण्हू आहे, पके लाह जो माण्हू आहे। ॿुधायांव सबूत, जेको पाण खे कुझु न सम्झंदो आहे। हिकिड़े भेरे महफ़िल हले पई, साईं खां पुछऊं, साईं अॼु हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, तव्हां भला सुन्नी आहियो या शिया आहियो? लतीफ़ साईं चयो दादा मां कुझु बि न आहियां। कुझु बि न आहियां। चई साईं हाणे खिल न कयो न, असां तव्हांखां संजीदगी सां पुछूं था। ॾिसो न, मुस्लमान आहियो त मुस्लमान थींदो आहे या सुन्नी या थींदो आहे शियो, वॾो ग्रुप त ईअं आहे ॿ। तव्हां इहो महिरबानी करे ॿुधायो तव्हां केरु आहियो ईमान? चई दादा मां कुझु न आहियां न। चऊं साईं शिया ऐं सुन्नी में हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, इन खां सवाइ त कुझु न आहे। या शिया आहे, उहो लतीफ़ उहो कुझु न आहे। लतीफ़ उहो कुझु न आहे। वाह वाह वाह, रिपीट कयो। वाह वाह, लतीफ़ उहो कुझु न आहे। वढे विधाऊं हो जो वण हुअण जो मां आहियां न। लतीफ़ थो चए त मां पंहिंजे वण खे, हुअण जे वण खे वढे छॾियो आहे। वढे छॾियो आहे, आहियां ई न। हाणे कीअं न आहियां, छा थो चए, जिते किथे चए थो, पर असां लतीफ़ पढ़णु सिखियो न आहे। लतीफ़ पढ़णु न सिखियो। असां रुगो ॿाहिरियों, जी असां रुगो ॿाहिरियों एतमाद। साईं सैयद साहिबु आहे, शाह साहिबु आहे। जी। 99% माण्हू साईं जी इज़त कंदा आहिनि। जी। साईं सैयद सबूरो आहे। जी। आले रसूल आहे। जी। अली जो हुबदार आहे। जी। करबला जो सुरथस केॾारो। है बहितरीन बहितरीन बहितरीन। नागपाल साहब, ॾाढो मज़ो अचण वारो आहे तव्हां सां ॻाल्हियूं करे। नाज़रीन, वठंदासीं नंढिड़ो ब्रेक। केॾांहुं न वञो, ब्रेक वठण ते दिलि न पियो करे, पर वठंदासीं ब्रेक, केॾांहुं वेंदासीं न। असीं हिते ई आहियूं आवाज़ टीवी जे प्लेटफॉर्म ते। मॉर्निंग विद आवाज़ में वरी वापसि था अचूं। भलीकार नाज़रीन, वेलकम बैक इन मॉर्निंग विद आवाज़। ही प्रोग्राम ॾिसी रहिया तव्हां लाइव आवाज़ टीवी ते। बहितरीन शख़्सियत, बहितरीन महिमान असां सां अॼु मौजूदु आहिनि प्रोग्राम में। तमामु घणो मज़ो अची रहियो आहे। खोड़ सारियूं ॻाल्हियूं थियणियूं आहिनि। के एस नागपाल साहब, प्रोफेसर के एस नागपाल साहब जन खां ज़रूरु असीं सवाल करण वारा आहियूं। खोड़ सारा मूं वटि सवाल आहिनि। ऐं जॾहिं ही ॻाल्हाइनि था
फर्स्ट टाइम मुंहिंजी हिननि सां मुलाक़ात आहे ऐं मां तमामु घणी ख़ुशि आहियां ऐं थोराइती आहियां असांजी डायरेक्टर जी ऐं असां पंहिंजी आवाज़ जी, छो त अहिड़ा माण्हू हिननि माण्हुनि खां जेकी नॉलेज मिले थी उहा क़ीमती आहे। ऐं जीअं असीं ॻाल्हियूं कयूं था, जीअं नागपाल साहिबु जन ॻाल्हि कनि था त सिर्फ़ु ॻाल्हियूं करण ताईं असीं महदूद थी विया आहियूं। शायदि इहो ई सबबु आहे त अॼुकल्ह जेकी नक्सा नक्सी लॻी पई आहे, असीं हिक ॿिए खे बर्दाश्त नथा कयूं। पर असांजा बुज़ुर्ग, सूफ़ी बुज़ुर्ग जेके असांखे दर्स ॾेई विया, असांखे ॿुधाए विया त कंहिंखे न ॾुखु आयो ऐं ख़ुदा बि इहो ई पियो चए त ख़ुदा पाण पियो फरमाए त मुंहिंजी मख़लूक खे ईज़ा न ॾियो। इवन टू जेके इंसेक्ट्स आहिनि, जेके जीत घुमनि था, उन्हनि खे बि ईज़ाइणो न आहे। ख़ुदा एतिरो बि मना कयो आहे, पर असीं हिक ॿिए खे त ॾिसूं, दुआ त ॾियणु परे जी ॻाल्हि थी वई आहे। असीं हिक ॿिए खां अॻियां निकिरण में केतिरियूं शयूं लताड़े छॾियूं था, केतिरा रिश्ता, केतिरियूं मोहबतूं लताड़े अॻियां वधूं था ऐं पोइ असांजा हथ ख़ाली रहिजी वञनि था। इहा शइ असीं सम्झी नथा सघूं ऐं अगरि कोई सम्झे बि थो त सम्झणु चाहे नथो। इन ते बि ज़रूरु ॻाल्हाईंदासीं, पर नागपाल साहिब खां मां ज़रूरु सवालु कंदमि त असीं हमेशह शाह लतीफ़ खे पढ़ूं था, ॿुधूं था, ॾिसूं था, गौर फ़िक्र बि कयूं था, PhDयूं थियनि पियूं। छा इन खां पोइ असीं शाह लतीफ़ ताईं पहुची वेंदासीं PhD खां पोइ? जी न, लतीफ़ खे रहंदासीं न जेसिताईं, रहंदासीं न, जीअंदासीं न जंहिं लतीफ़ जे पैगाम खे, जी, तेसिताईं कुझु न थींदो। लतीफ़ पंहिंजो ई न कंदो। असां चवंदा आहियूं जेको उर्स थींदो आहे न, जी, तव्हां वेंदा आहियो साईं टांगे ते चढ़ी हलियो वेंदो आहे, उर्स ते पाण न हूंदो आहे। छा लाइ त अलाए छा छा था तव्हां चओ, अची कयो अलाए छा था, हुनखां बर्दाश्त ई न थींदो आहे। लतीफ़ खे सम्झण जी ज़रूरत आहे। जीअं मूं तव्हांखे चयो त तव्हां हुनजी इज़त कंदा आहियो त उहो सैयद सगोरो आहे, आले रसूल आहे। पाण थो चए ही जे मंगण हार मंगणा मंगणा पेनूं आऊं पिणु मंझां तन। ॻाल्हायो। वाह, यानी कि उन्हनि मां आहियां, मां उन्हनि सां गॾु आहियां मां। जी, ऐं जी। सबक़ु कहिड़ो सिखियो, कीअं न आहीं कीअं न थी। अॻु मूं तव्हांखे चयो त मां सिफ़र बि न आहियां, जी, ॿुड़ी जी। बि न आहियां, इहो हुन खां सिखियो आहे। तूं कीअं न आहीं, ला सभु कुझु जी ख़ुदा आहे। कीअं न थी, जी, तूं पाण खे ला कर न, नफ़ी पंहिंजी ज़ात जी नफ़ी कर। हुन वटि उन दर से ई अॻियां जिन विञायो वजूद, हे लतीफ़ आहे। अलाह जे दर क़बूल करणु चाहियो था, पंहिंजे वजूद खे विञायो। जी, वढे विधाऊं हो जो वण हुअण जो, लतीफ़ उहो पंहिंजे हुअण जो वण वढियो। कीअं न आहीं कीअं न थी। हाणे ही लाइन ॿुधिजो, जी। वञी कीअं न कमाए, ही छा आहे? कीन आहीं कीन थी, वञी कीन कमाए। कीन खे कमायो, कीन छा आहे? ला हू। वाह, वरी बि अची उते ई ॻाल्हि बीठी त हुनखे राज़ी कयो। लाॻापा जे लोक जा लासीं वञी ला आहे, न आहिनि ला। मां उते ई बीठो आहियां, पहिरें जितां ला शुरू ते कयो। ई, ला ते ई तव्हां बीठा आहियो। जी, लाॻापा जे लोक जा लासीं वञी ला आहे, ला कर, इनकार कर। जेकॾहिं करे वएं तव्हां पोइ सलंदे आहे, तोसां सलींदुसि। छा ॻाल्हि पिरियां जे ॻुझ जी, रब आहे छा, किथे आहे, इहो पोइ ॿुधाईंदुसि। पहिरीं वाह। पाण खे त ख़तमु कर। वाह वाह नागपाल साहिबु, रब किथे आहे? मूंखे इतां ई मिली वई ॻाल्हि, सवाल मिली वियो। सवाल मुंहिंजो कुझु ॿियो हुयो, रब किथे आहे ऐं रब हिकिड़ो छो? छो त असां वटि रूपनि में त घणा ई आहिनि। तव्हां वेठा आहियो, हाणे तव्हां सम्झो था, पर तव्हां हिनखे थोरो डिफाइन कंदा। तमामु सवलो मज़मून आहे। असां ॾुखियो इन करे कयो आहे जो हुन ते गौर नथा कयूं, ऐं गौर करण खां पोइ वरी उनखे जियूं नथा। सही। जी, असली ॻाल्हि इहा आहे। असां जे जियूं त पोइ वाक़ई सूफ़ी थी पऊं। सरापा शफ़क़त, कुर्ब। जी, हाणे फ़क़ीर थी पओ। हाणे फ़क़ीर ते तव्हांखे ॿुधायां, हुज़ूर जन खां हिकिड़ी महफ़िल में पुछऊं, जी, साईं तव्हां जूं फ़ज़ीलतूं ॻणे नथियूं सघजनि। आख़िरी नबी आहियो, अलाह जा महबूब आहियो, हिन काइनात जा कारण आहियो, कहिड़ियूं फ़ज़ीलतूं ॻणियूं, पर असांखे ॿुधायो तव्हांखे हिननि सभिनी फ़ज़ीलतुनि मां अरबी आहियो,
जी, पाण खे कहिड़ी शइ पसंदि आहे, वाह जो सुवालु आहे न। बेहतरीन सवाल है। हा, तव्हांखे हिन मां कहिड़ी अज़मत क़बूल आहे दिलि सां, पंहिंजा लफ़्ज़ ओरिजिनल चवां थो, अल फ़ख्र, अल फ़कर, फ़कर माना फ़क़ीर जमा फकीर फकीर जी, अल फ़कर फ़ख्री, मूंखे फ़ख्र आहे ग़रीब हुजण ते, यतीम हुजण ते, अल्लाह, कुझु न हुजण ते यकीन थी। ही आहे अज़मत। असां पाण ई अज़ीम आहियूं, अवली ॼाणूं कुझु बि न। पहिरियां ई पहिरीं असीं- पहिरीं अज़ीम आहियूं असां। मुंहिंजो अज़ीम आहे छा जो दुनिया में न आयो आहे न ईंदो, जी, सफ़ा उबतड़ आहियूं असां। कीन थी त कीन खे पाईंदे, अलाह किथे आहे ॾेखारियो। तव्हांजे दिमाग़ सां त कीन आहे न, वञी कीन कमाए। इहा कमाई तॾहिं करे सघंदे लाॻापा जे लोक जा ला सी वञी ला, सॼो ला आहे। जेकॾहिं ला सम्झी वञो पोइ कुझु सम्झण जी ज़रूरत ई न आहे। पहिरीं ला खे सम्झो, पंहिंजे वजूद जी नफ़ी कयो, पोइ इस्बात। नबी इस्बात दा पाणी मिलिया, पहिरीं ला पोइ इल्लल्लाह। ला नफ़ी आहे, इल्लल्लाह इस्बात आहे, हा आहे। पहिरीं ला कयो, ला खे सिखो, पोइ अचो इल्लल्लाह ते। त हीउ जेको कमु आहे लतीफ़ साईं जेको सेखारे थो, उहो छा चुम त उहो पाण खे की नथो करे। सही, तव्हां पोइ सलंदियास ॻाल्हि पिया जे गुझ जी, जेको ॾिसो अलाह ते लेक्चर थो ॾे, जी, ॼाणे कोन थो, शुद्ध आहे कोन, रुगो ॿुध ते। त हीउ जेको कमु आहे, मां लती शुरू कयो कबीर जी हिकिड़ी जी, अधु लाइन पढ़ी, जी, ये करनी का भेद है नहीं ॿुधी वीचार। ही बहस मुबाहिसे जी ॻाल्हि न आहे, ही करण जो माॻ आहे। करनी का भेद, ही राज़ थींदो करण सां, जी। सिखंदे करण सां, चवण सां न सिखंदो आहे कोई बि। जी, कढ़, रुगो पढ़ न, पढ़ियो पिया पढ़नि, वरी लतीफ़ सां थो ॻाल्हायां, कढ़नि कीन कलूब में, पोइ रुगो तकबुर, पाणा ॾोह चढ़नि। जेतिरो मां हेॾो इल्मु हासिलु कयो आहे, मां हेतिरा लेक्चर ॾिना, मां हेतिरो ॼाणा थो, इहो ॾोह आहे, इहो ॾोह आहे वॾो। अच्छा, जो तूं कुझु बि न आहे, पाण खे अलाए छा थो सम्झे। त नहीं ॿुधी वीचार, ही डिस्कस करण जी शइ न आहे। कथनी तज, चवणु छॾ, कथनी माना चवणु, जी, तज माना छॾ, कथनी तज, करणी करो, सर्विस कर, सर्विस कयो, शेवा कर लोकनि जी, छो त सभ में मुंहिंजो साईं आहे। तौहीद इहा आहे। जी, असां मुस्लमान उम्मत खे बि नथा मञूं, कुटिजे थी पई ईरान। जी, जी, त बाबा ही सॼा बंदा, अल ख़ल्क़ अयालुल्लाह, हलो मां पढ़ां थो तव्हांजो हुज़ूर जी ॻाल्हि थो, सॼी ख़ल्क़ अलाह जो अयाल आहे। इहो कर चओ न, सम्झ न। अलाह जे अयाल खे तव्हां पंहिंजे घर जे भातियुनि खे मारींदव छा? उन्हनि सां नफ़रत कंदव, दुश्मनी कंदव? असां कयूं था पिया, पंहिंजे सॻे भाउ सां बि कयूं था। त कथनी तज, इहो चवणु छॾ, हाणे घणियूं ॻाल्हियूं कहे थो, करनी करो, इहो कर, करनी माना करणु, कर माना रही ॾेखार। तव्हां कुझु पावो सार, त कुझु हथ अचई, त कुझु हथ अचे। दिस इज द एंड ऑफ जी लाइफ। ॾेखार, जी ॾेखार। त तसौफ़ जो बुनियादी मतिलबु ख़ुशि अख़लाक़ी ख़िदमत, हुस्न सलूक, ईमानदार ऐं सचार। बहितरीन नागपाल साहब, जीअं तव्हां चयो त इंसानियत जी ख़िदमत, इंसानियत जी ख़िदमत खोड़ सारनि तरीक़नि सां थिए पई, पर जेकी मेन ख़िदमत आहे, जेका मेन ख़िदमत असीं सम्झूं था त उहा आहे तालीम ॾियणु। वाह वाह। ऐं
हिकिड़ो प्रोफेसर, हिकिड़ो डॉक्टर या हिकिड़ो टीचर या हिकिड़ी माउ खणी पंहिंजे जेके वाह। ॿार खे तालीम ॾिए थी, उन खां वॾो दर्स इंसानियत सेखारणु, उन खां वॾो मां सम्झां थी त कुझु न आहे। छा 100%। अॼुकल्ह इहो तव्हां ॾिसो पिया त जेके असांजा टीचर्स आहिनि, जेके असांजा समाजी कारकुन आहिनि या समाज सुधारक जंहिंखे असीं चऊं, उहे अॻियां तालीम ॾियनि था, ॿाहिरां जूं डिग्रियूं त करे अचनि था, पर पंहिंजे मुआशरे में कंट्रीब्यूट केतिरो आहे? अंदर में जाॻियल न आहिनि बाबा, सुता पिया आहिनि। इहे रुॻो चवण वारा माण्हू आहिनि, जी डिग्रियूं घणे भाङे कूड़ियूं आहिनि। मां PhD खे पढ़ायो आहे जी यूनिवर्सिटीज़ में, मूंखे ख़बर आहे PhD कीअं थियूं थियनि। जी जी हिक ॿिए जूं थीसिस खणी उतारे, उतां टुकड़ो वठी, नेट तां मटीरियल वठी थीसिस पेश कईसीं, हुनखे मां रुॻो 20 लख रुपया ॾिना, वधीक न। PhD जी डिग्री मिली वई। हीअ का लिकल राज़ जी ॻाल्हि न आहे, मिली वई। ठीकु। सो इहा PhD आहे। उहो माण्हू छा हूंदो? कहिड़ो बाबा अंदर में उहा करे ॾेखारियो। सभ खां पहिरीं पंहिंजो तकबुर गुरूर ख़तमु कयो, ला कयो पाण खे। उहो ला जेको आहे न, वॾी ॻाल्हि। बसि मां ला हिकिड़ो सिखियोसीं त पियो कुझु सिखण जी ज़रूरत न आहे। जी तूं आहीं कोन बाबा, छाजी वॾाई, छाजी टीं लॻाई थी, ला पोइ तूं ख़िदमत कंदे। मां हेॾो वॾो ऑफिसर, मां वरी हिनखे मानी खारायां या हिन जा जूठा थांव खणां मां? जी पुछी ॾिसो पंहिंजे अंदर खां। बिल्कुलु सभ में उहो रब नज़र जेसिताईं न ईंदो, असां ख़िदमत न करे सघंदासीं। बिल्कुलु। जिन खे नज़र आयो, ईदी तव्हां ॾिठो हिते, ॿुधो, जी 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 हिकिड़े भगत कंवर हूंदो हिते। हाणे इहो आहे सभ जी ग़ुलामी, याने हुनखे जेको मिलंदो विरहाए ॾींदो, सभिनी खे ख़बर आहे। हिकिड़े भेरे आख़िर में हिकिड़ो माण्हू आयो, मूंखे इलाजु कराइणो आहे, मां ॾाढो बीमार आहियां। जी बाबा मां फेरी पायां थो, जेको आयो तुंहिंजो आहे। इतफ़ाक़ सां सभु माण्हू के हलिया विया, किन ॾेई छॾियो। उहो सिका आहे जेके हुनखे झोली में मिलिया, जी उहो हुनखे ॾिनई, फ़क़ीर साईं तुंहिंजो नसीब। हे मां छा कंदुसि? ऐं ॿुधो, हे उहो पिनण वारो आयो आहे। सही। हे मां छा कंदुमि? हे मां मुंहिंजो छा थींदो? खणी हुनजे मुंहं में हईं। अच्छा। हाणे जॾहिं हुनजे मुंहं खे सोचो थोरी देरि लाइ, तव्हां कंहिंजी मदद था कयो, पैसा तव्हांजे मुंहं में हणे, हे शांति हो। हिनखे चइबो आहे ला, पाण खे ख़तमु करणु, वढणु। ॿिया माण्हू शुरू थी विया, चई बाबा इन खे न चओ, न चओ। इन खे न चओ, हथ न लाहिजोसि भली। चई छो साईं, हिन हेॾी बदतमीज़ी कई आहे? चई बाबा हे वीचारो पंहिंजे ज़रूरत जे हेठां मजबूर आहे न, हुनजो कमु नथो थिए। वाह 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 मां गुनाहगार आहियां। वाह 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 वाह। इहो मिसाल काफ़ी आहे। काफ़ी आहे, इहो मिसाल काफ़ी आहे। अहिड़े मिसाल सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं ज़हन में अची थियूं वञनि। इहो ला आहे, इहो ला आहे। इहो जियो। वाह वाह। कथनी तज करनी करो, करे ॾेखार, करे तव्हां ॾेखार। पावो सार। अहिड़ो ई हिकिड़ो मिसाल असांखे मौला अली अलैहिस्सलाम जन जो मिले थो, जॾहिं जंग जी खटे आया ऐं उठनि जी कतार मिली ऐं ख़ज़ाननि सां भरियल, ऐं हिकिड़ो फ़क़ीर अचे थो, सदा हणे थो त मौला असांखे कुझु ॾेई छॾियो खाइण लाइ। त चवनि थो, पंहिंजे नौकर खे चवंदा आहिनि त हिन खे उठ मां कुझु लाहे ॾियो। सॉरी अगरि मिसाल ग़लति थी वञे त पोइ हुननि जा जेके हूंदा आहिनि गॾु, चवंदा आहिनि आका फलाणो उठ फलाणे सां ॿधल आहे, उहो ॿधल आहे, उन्हनि ते पई आहे, त उहो पूरी जो पूरी कतार ख़ज़ाने सूधी। पोइ आख़िर में डिॼी वेंदा आहिनि त ईअं न त मौला मूंखे बि हुकुम ॾे त तूं बि हिन सां हलियो वञ। इहा आहे वाक़ई, तव्हां सही चयो त इहा ला। बाबा मां तव्हांखे अहिड़ो ॿियो मिसाल थो जी ॾियां। जी जी अमीर खुसरो, तव्हां ज़रूरु ॿुधो। बिल्कुलु ॿुधो आहे। अच्छा, इहो वञे पियो पंहिंजे मुर्शिद ॾे, महबूब इलाही। हिकिड़ी उठनि जी कतार हिन सां गॾु ई, छो त हे वॾो अमीर हो तमामु। नालो ई अमीर खुसरो। हा जी वॾो अमीर हो, वॾी लंबी कतार हुजे साण। हलंदे वाटहड़ू हूंदा न, हिकिड़ो माण्हू हुनखे किरास कयईं। हाणे ॾिसजो मोहबत छा खे चइबो आहे, इश्क छा खे चइबो आहे। सही सही। जीअं किरास कयईंसि त हिनखे हिकिड़ी ख़ुशबू आई। ज़ाहिर माण्हू किरास कंदो न, मूंखे सेंट लॻल आहे, किरास कंदुमि तव्हांखे उहा सेंट जी ख़ुशबू ईंदी। जी बिल्कुलु ईंदी। हुनखे हिकिड़ी ख़ुशबू आई। रड़ियूं कयईंसि, पुठियां डुकियुसि, चई अदा बी तोमां मूंखे मुंहिंजे मुर्शिद जी ख़ुशबू आई आहे, किथां थो अचे? जी ॿुधायसि, चई तुंहिंजे मुर्शिद खां ई अचां थो। चई पोइ
चई बाबा मुंहिंजे न्याणी जो कमु हो, मां मुर्शिद साईं ॾे वियुमि त मूंखे न्याणी जी शादी कराइणी आहे, ऐं पाण चऊं त अॼु मूं वटि कुझु बि न आहे, खीसो ख़ाली आहे, बाक़ी हिकिड़ी जुती आहे मुंहिंजी पई आहे, तोखे वणे त जुती खणी वञ। हाणे मां मुर्शिद खे जवाबु कीअं ॾियां? पोइ मां जुती ॿधी उहा खणी थो वञा, तव्हांखे उन जी ख़ुशबू आई अची वञ, महिरबानी कर इहा जुती विकिणंदे? जी चई बाबा मां त ज़रूरतमंद आहियां, हाणे जुती तूं छा ॾींदे? चई जुती ॾींदे मूंखे? चई हा। चई तूं छा ॾींदे? चई सभु उठ खणी वञ। वाह वाह, सभु उठ खणी वञ। लखे करोड़े रुपयनि जो माल हो, सभु उठ खणी वञ, इहा जुती मूंखे ॾे। चईंसि जाई था चओ? चई हा बाबा बिल्कुलु, तूं मूंखे खणी उहा जुती हुन खां खसे मथे ते रखी। चई हाणे तोखे मां थो चवां, तोखे भउ थींदो कोई तोखे फुरे वञे, पंहिंजो हिकिड़ो हथियार बंदि ॿ माण्हू ॾिनेसि, हिनखे घर ताईं पहुचाए अचो, काफ़िलो वञे। ठीकु। उहो मथे ते मुर्शिद वटि आयो, अची रखी। चई ख़ुसरू घणे वठी आयो आहियां? चई साईं जेको कुझु हुयो काफ़िलो ॾेई आया हुया। अड़े ॾाढी सस्ती वठी आयो आहियां। अल्लाह, हाणे ॻाल्हायो। अञा सस्ती वठी आयो आहियां। ॾाढी सस्ती वठी आयो इन जो राज़ छा हो, ज़रूरु तव्हां खां पुछंदासीं नागपाल साहब। वठूं था नाज़रीन नंढिड़ो ब्रेक, केॾा न वञिजो, वरी वापसि था अचूं। वेलकम बैक इन मॉर्निंग विद आवाज़। ही प्रोग्राम ॾिसी रहियो तव्हां लाइव आवाज़ टीवी ते। केस नागपाल साहब जन मौजूदु आहिनि। अमीर ख़ुसरो जी ॻाल्हि थिए पई। अमीर ख़ुसरो जन जॾहिं उहा पंहिंजे मुर्शिद जी जुती वठी मुर्शिद वटि पहुता ऐं मुर्शिद चयो तमामु सस्ती खपाई आहे। नागपाल साहब इन ॻाल्हि जो जॾहिं राज़ खुलियो त रिज़ल्ट छा मिलियो? पाण खे ला कर, ईअं न सम्झो त मां काफ़िलो ॾेई आयुमि ऐं मां मुर्शिद ते थोरो कयो आहे। अच्छा। तव्हां असां में त पैदा थींदो न। जी। अरे यार मां सभु कुझु पंहिंजो ॾेई आयो आहियां, साईं चए थो सस्ती वरितई, त हो मञे पियो बेशक साईं, छो त हीअ वॾी क़ीमती आहे। ज़ाहिर हुन वटि क़ीमती हुई त ॾिनईंसि न, त सॼो तूं काफ़िलो खण पर इहा जुती मूंखे ॾे। वाह। छो त मुंहिंजो साईं छा पाईंदो, हो को अमीर माण्हू न हो त 10 जुतियूं पयूं हूंदसि, इहा ई हिकिड़ी हुनजी जुती आहे। हे ॼाणे पियो लिबास बि हिकिड़ो, उहो लिबास फाटल हूंदो पुठियां। हिकिड़े माण्हू चयो त दरवेश वॾी अयाशी में आहिनि, हेॾा सारी ख़ल्क़ थी अचे, हेॾा नज़राना था पवनि। आम जेके रियल सूफ़ी आहिनि, जेके ला जा माण्हू आहिनि, ला जा माण्हू ईअं सम्झूं त सुञी वेंदा आहिनि त हिन में शक आहे, हे हमरा शक थो करे। ॿिया विया हुनखे चया त बीह जाए, हुनखे बीहारियऊं। चई अदा मुंहिंजी कमीज़ त पुठियां मथे कर, मुंहिंजी पुठीअ में थोरी ख़ारिश थी थिए, हीअं जो ॾिसे त हेॾो फटो। अल्लाह। यानी आम माण्हू बर्दाश्त ई न करे सघे। हो त कलाकनि जा कलाक वेठो पंहिंजे मुरीदनि सां ॻाल्हाए। ॿियो मानी जो वक़्तु थियो, पंहिंजे घरां मानी आई। हीअ जेका दरगाह ते मानी ठहे थी न, उहा न आहे खाइणी, खाइणी न आहे। सही। पाण काठियूं कंदा, उहो काठियुनि जा पैसा जेके मिलंदा, उन मां पंहिंजी मानी ठाहे खाराईंदा। हीअ जीअण आहे, हे ला जा माण्हू आहिनि। हे ला जा माण्हू। अच्छा, सूफ़ीज़म में बि के क़िस्म आहिनि नागपाल साहब? तव्हां खां ज़रूरु पुछणु चाहींदुमि, तव्हां थोरो ॿुधायो। सूफ़ी क़िस्म तमामु घणा आहिनि, वरी किताबनि ॾे न वठी हलो, मां जन मां जान छॾाया। सूफ़ी तव्हांजो मां ज़रूरु किताबु ॾेखारणु चाहींदमि कैमरा में, सूफ़ी लाकूफ़ी, ऐं हिन जो लाइफ इन स्ट्रीम तव्हां हिन जो नालो बि हिनखे ॾिनो आहे। बहितरीनु किताबु तव्हां असां ॾे खणी आया आहियो, ऐं खोड़ सारा तव्हांजा ॿिया बि किताब आहिनि। किताबनि में तव्हांखे असां छो न वठी हलंदासीं, सूफ़ियुनि जी ॻाल्हि आई आहे, तव्हां किताब ॾे न वञो। त ॻाल्हि आहे जीअण जी। बाबा मां हिकिड़ो जाहिल माण्हू आहियां, मां सच थो चवां, मूं वटि इल्मु न आहे जी। त इल्मु न आहे त पोइ आकड़ बि न आहे जी। सूफ़ी कुझु न थियण जो नालो आहे। जेके बि सिलसिला हुजनि, जेको पाण खे कुझु न करे थो जी,
लतीफ़ साईं जी महफ़िल हुजे, जी ईअं ख़्यालु आहिनि त भला ॾिसूं हे केतिरो सिखिया आहिनि। ॿुधे त हर को थो ॻाल्हाए, तो साईं जे संगत में वेठा। चई सभु अलाह जो दर केतिरो हूंदो, अलाह जो दर केतिरो हूंदो। चईसीं एॾो वॾो हूंदो जो हाथी बि लंघी वञे। जी ॿिए खां पुछे, चईसीं उठनि जा काफ़िला लंघी वञनि, अलाह जो दर एॾो वॾो हूंदो। सही ईअं को छा पियो चए, को छा पियो चए। मदन हिकिड़ो हिंदू दोस्त हूंदो, ख़बर आहे सभिनी खे। जी जी उन ते एतिराज़ु कंदा, साईं तव्हां वाणे हिकिड़े खे छो वेही आहियो वेठा। उहे असांजी नज़र ई एतिरी आहे न, छो त असांखे ला जी ख़बर न आहे। जी जी इहो हुअणु आहे न, मां मुस्लमान आहियां, मां सैयद आहियां, इन हुअण खे ख़तमु कयो, ला कर। पोइ सूफ़ी आहे न, पर हराम जो को करे। असां वटि रुॻो दुई आहे। जी लतीफ़ थो चए त हीअ दुई जेका हिनखे तो बख विधो आहे न, जिन विधो से विरसिया से विया, छुटी आहे, सिलसिले मां ई निकिरी विया सूफ़ीज़म मां। सही ॿियाईअ खे बख चओ तूं अलाह हिकिड़ो, वाई ॿी विसार, ला सिख। त ॿियाईअ खे बख जिन विधो से विरसिया, उहे विया, टुटी विया, छुटा। जी सो असली ॻाल्हि जेका आहे तसौफ़ जीअण जी ॻाल्हि आहे। नक्शबदी आहिनि, कादरिया आहिनि, चिश्ती आहिनि, मूं चयुमि त मां इल्म जी ॻाल्हि न करायो मूंखां। जी जी ऐं इहे सभु पाण में विरहायल आहिनि, हिक ॿिए सां दुश्मनियूं आहिनि। जी मूंखे ला जा माण्हू घुरिजनि, पाण खे विञाए। जी त कीअं न आई, कीअं न थी, वञी कीअं न कमाए, वञे की न कमाए। बसि इन खां वॾो सबक़ु ई न आहे। बिल्कुलु हा, बिल्कुलु भली सही ॿियो था पुछो चओ। कुझु। नागपाल साहब, तव्हां खां हाणे मां इहो पुछंदमि त असीं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे ॿुधंदा आहियूं, पढ़ंदा आहियूं, इन खां अलावा कलंदर लाल शहबाज़ जे बारे में नॉलेज रखूं था, सचल सरमस जे बारे में बि नॉलेज रखूं था, पर गुरु नानक कबीर जेको तव्हां ॿुधाए चुका आहियो, पर गुरु नानक खे छो नथो पढ़ियो वञे? उन्हनि जो मैसेज, उन्हनि जो सबक़ु छा आहे? गुरु नानक सॼो ला आहे, सॼो ला आहे। उहो बि ला आहे। हा, हर सूफ़ी उहो आहे। मां चयो त मां मञींदुमि उनखे जेको ला हुजे। जी जी बदबख़्त, हे पंहिंजे लाइ थो चए गुरु नानक, ॿुधो, बदबख़्त, चुप बख़ील, हे फारसी में आहे, गाफ़िल, बेनज़र, बेबाक, नानक इहो आहे। जी बुगो यद जन चए थो, तुरां मुंहिंजी बख़्शिश थिए, तेरे चाकरां पा खाक। हे ॿुधो ला जो तरीक़ो। जी तुंहिंजा जेके चाकर आहिनि न, उन जे पेरनि जी मिटी मिली वञे त मां जो उधार थी वेंदो, तरी वेंदुसि। छो त मां केरु आहियां? बदबख़्त, हम चुप बख़ील, बख़ील चइबो आहे न, सिंधी में बि चइबो आहे जी जी बख़ील, बख़ील चइबो आहे। गाफ़िल इहो बि सिंधी में चइबो आहे। जी बेनज़र, मूं वटि नज़र ई न आहे, एके वारी नज़र न आहे, सभ में तूं नज़र अचीं थो, इहा मूं वटि नज़र न आहे। जेॾां कयां परख, तेॾां साहिबु साम्हूं। हाणे इहो वरी सॼो ॿुधायांव थो बीहो, पहिरीं गुरु नानक जो तव्हां सुवालु पुछो। जी जी नानक भुगो यद जन चए थो तव्हांजे हुज़ूर में, तुरां मुंहिंजो छोटकारो थिए, तेरे चाकरां पा खाक, तुंहिंजा जेके चाकर आहिनि न, उन्हनि जे पेरनि जी मिटी मिली वञे त मुंहिंजी बख़्शिश थी वेंदी। हाणे ॿुधायो ला किथे आहे? ला खां बि हेठि लही वियो न। जी त हिकिड़ो वॾो सूफ़ी हो, हुन जेका पंहिंजी उनजी उदासियूं आहिनि चारि, सॼी दुनिया जो छा ॿुधाइणु वियो? हिकु ओंकार, रब हिकिड़ो आहे। सही ऐं रब हिकिड़ो आहे त बंदा सभु बराबरि आहिनि। ऐं पहिरियों सबक़ु छा कयईं? हिंदू कहूं तो हूं नहीं, मुसलमान भी ना आहे। यानी मज़हब खां परे परे थियो। जी 5 तत्वों का पूतला, यानी मिट्टी, बाहि, पाणी, इन्हनि जो ठहियलु आहे, जी पंजनि। जी ग़ैबी खेले मां आहे, सभिनी में उहो ग़ैबी मौजूदु आहे। जी ग़ैबी खेले मां आहे, हुनजो जेको एको जो पैगाम आहे उहो इहो आहे त फ़र्क़ु न कयो। जी कोई बोले राम राम, कोई खुदा है, कोई सेवे गुसैया ईसाई वारा, कोई अलाह मुसलमान,
कारण करण करीम कृपा धार रहीम। ॾिसो करीम रहीम, रहीम करीम, जी जी। तूं असां ते रहम कर। मके मदीने विया, रस्ते में सॼो हाजी लिबास पातल हो, फारसी कलाम जेको मूं तव्हांखे ॿुधायो जी। हुनजो मुंड थो ॿुधायां त कीअं हू हुनजी हर वक़्तु हमद सिफ़त साला अलाह जी, आशिकन अलाह वेरो तार न विसरे। हे लतीफ़ आहे, वाह अलाह जा आशिक वाह, उहे वाह। जे हिकिड़े लम्हे लाइ बि उनखे नथा विसरनि। सुता से सूहन निंड इबादत जंजी, वाह निंड में ॿियो ज़िक्र हले थो पियो। अहिड़ो गुरू नानक हो, हुनजी ज़बान हलंदी, रियल कहाणी थो ॿुधायां। नंढे हूंदे खां हुनजी माउ परेशान थी वई, नानक तुंहिंजा चप छो था हलनि, सही। ॾाढो परेशान थी। हकीम घुरायईं, डॉक्टर जेके हुते मौजूदु आहे, वेद चइबो आहे हुनखे, जी जी वेद वैद। ॾिसनि पिया, ॿाहिरि ॾिसनि पिया, सीरो ॾिसनि पिया। गुरू नानक चयो, वेद बुलाया वेदगी पकड़ ढंढोले बांह, मुंहिंजी बांह अची मुंहिंजी नब्ज़ ॾिसनि था। जी। भोला, भोलो आहे न चइबो सादो, सादो। भोला वेद न ॼाणई कर्क कलेजे मां, धक मूंखे दिलि में लॻल आहे। कहिड़ो अलाह जी यादि जो, तोखां विछड़ियल आहियां, पंहिंजो कर। पंहिंजो कर। पोइ माउ खे सम्झायूं, आखां जीवा, आखां पंजाबी में चइबो आहे चवण खे, अम्मा हे जेको रब जो नालो मां चवां थो न त जीअरो आहियां, विसरे मरजा। तूं चए थी मां ज़बान बंदि कयां, जेकॾहिं मूंखां विसरी वियो रब जो नालो, मरी वेंदो मां। अल्लाह। इहे लाह जा माण्हू आहिनि। इहे लाज माण्हू। त हुन सॼे जहान खे सेखारिया 3 उसूल। अच्छा। हुनजो मज़हब तमामु सवलो आहे, छो त इंसानियत आहे, हुन में को मज़हब न आहे। हे जेको चवंदा आहिनि फाउंडर ऑफ सिखिज़म, जी न, अहिड़े क़िस्म जी का बि ॻाल्हि न आहे। उहो ला हिकिड़ो मज़हब अलॻि कयो वियो आहे, हुननि जो जी। तबिको अलॻि कयो वियो आहे, हुननि जो कैरेक्टर अलॻि कयो बिल्कुलु वियो ला आहे। जी मज़हब माण्हू हो, कबीर ला मज़हब माण्हू हो। जी, हिंदू कहूं तो हूं नहीं, मुसलमान भी ना है, ना हम हिंदू ना ना मुसलमान। मुसलमान। हे गुरू नानक हो कबीर। अलाह राम के पिंड प्राण, जंहिंखे तव्हां अलाह था चओ, ॿिया राम था चओ, असां उनजे ख़ाकी पुतलो आहियूं। उन में ग़ैबी खेले मां रब तव्हां सभिनी जे अंदरि आहे। ऐं रब कंहिंजे अंदरि कीअं थो वसे असांखे ख़बर न आहे, असां कीअं जजमेंट था हाणे करे लतीफ़ खां सघूं। जी सिखो, जी। इहा गुरू नानक ऐं कबीर जी ॻाल्हि। कोड़े कायाऊं, हाणे ही वेद जी इंटरप्रिटेशन आहे। कोड़े माना किरोड़े, कायाऊं माना जिस्म, किरोड़े जिस्म, अरबे जिस्म न जी इंसाननि जी जा। जी। तुंहिंजूं लिखनि लख हज़ार, पिया तुंहिंजी हमद सना लिखनि था। आहे छा, जीव सभु कंहिं जीअ में रूह, सभिनी में रूह साॻियो आहे, पर दर्शन धारूं धार, ॾिसण में अलॻि आहिनि। तव्हां छोकिरी आहियो, मां छोकिरो आहियां, हे कुराड़ो आहे, हे जवान आहे, हे ईसाई आहे, हे पारसी आहे, हे हिंदू आहे। जी। ही दर्शन माना नज़र अचनि था अलॻि अलॻि, अलॻि अलॻि मज़हब, अलॻि अलॻि क़ौमूं। न भुलो, न भुलो, जीव सभु कंहिं जीअ में, उहो रूह सभ जे अंदरि आहे। दर्शन धारूं धार, ॾिसण में अचनि था, इन में छो था भुली पओ। प्रियम मुंहिंजा प्री प्यारा, केॾो प्यार आहे। प्रियम प्रियम। तुंहिंजा पार, तुंहिंजी तारीफ़, तुंहिंजी सना, तुंहिंजो हमद। कहिड़ा चई, कहिड़ा चवां, कहिड़ा चवां, कहिड़ा चई की चवां, कीअं चवां, कहिड़ा चवां। हुनजी हमद सना ही सूफ़ी आहे। पंहिंजे ला सां शुरू कयो, पोइ इल्लल्लाह, हर हंधि उहो, उन खां सवाइ कोई न आहे। इहो गुरू नानक सेखारियो, सभु गोबिंद है, गोबिंद अलाह खे चइबो आहे। सभु गोबिंद है, गोबिंद बिन नहीं कोई। लतीफ़, जेॾां कयां परख, तेॾां साहिब साम्हूं। ॾिसो सफ़ा सेम आहे। साहिब साम्हूं, बिल्कुलु बिल्कुलु। जी। त हिकिड़ो भेरो हीअ ॻाल्हि सम्झ में अची वई न, इल्मु बसि करियो यार, इको तलफ़ तेरे दरकार है। बुला छा आहे, इको अलफ़ तेरे, अल्लाह बसि, इल्लल्लाह, वाह। इको अलफ़ तेरे दरकार, इल्मु बसि करियो यार। ये इल्म जूं ॻाल्हियूं न ॿुधाया,
वॾा इल्म इज़राइल ने पढ़िया, सभ खां वॾो त इज़राइल पढ़ियल हो, जी 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 पोइ लानती थी वियो न, छो मां मां, इहा मां कढणी पवंदी। बसि, केस असली नागपाल हासिल साहब ई आहे। बहितरीन बहितरीन। नाज़रीन वठंदासीं नंढिड़ो ब्रेक, रहण वञो, वापसि था अचूं, हिकिड़ो अहम सवाल वापसि अची कंदमि। वेलकम बैक नाज़रीन, हिकु बार ॿीहर भली कार मॉर्निंग विथ आवाज़ प्रोग्राम में असांजो प्रोग्राम तव्हां ॾिसी रहिया आहियो लाइव आवाज़ टीवी ते। केएस नागपाल साहब जन मौजूदु आहिनि ऐं वक़्तु असां वटि बिल्कुलु घटि बचियो आहे ऐं वक़्तु ज़ाया करण बिना हलंदासीं। नागपाल साहब जन खां सवाल कंदमि मां। असीं शाह लतीफ़ जी ॻाल्हि कईसीं ऐं खोड़ सारा ॿिया जेके सूफ़ी बुज़ुर्ग आहिनि। सचल खां पोइ नालो ईंदो आहे सामी जो। सामी नालो त ॿुधो आहे, सामी खे पढ़ियो न आहे, सामी कढण त परे जी ॻाल्हि आहे, पर सामी जे बारे में असांखे एतिरी नॉलेज बि न आहे। थोरो तव्हां डिफाइन कयो त सामी केरु आहे, उन्हनि जो मैसेज छा आहे? वाह, सामी जो सॼो नालो आहे चैन राय दिता रामाणी लुंड वलद बचोमल असली ॼावल शिकारपुर जो। सामी जे सलोकनि खे मूं जॾहिं डेप्थ में पढ़ियो, जी, मूंखां शिरक निकिरी वियो। अच्छा, एॾी वॾी रूहानियत जी ॻाल्हि पियो करे, जंहिं मज़हब में पैदा थियो वॾी दिलि सां उनखे कंडेम थो करे, ग़लति रवायतुनि खे। माण्हू इन खे चइबो आहे तव्हां ला सां सचा हुजो। जी, चए सो पत्थर पूजा कनि, ए हिंदुओ तव्हां पत्थरनि जी पूजा था कयो। देव न ॾिसनि देह में, अंदरि तव्हांजे साईं मौजूदु आहे, उन खे ॾिसो ई कोन था। वाह छा था सम्झो? वाह, छा लाइ त हिकिड़ो वेद जेको मूं चयो त का सिंधी किताब जिन में सॼो तसौफ़ आहे प्योर प्योर, उतां शुरू थो थिए, दुनिया जा पहिरियां किताब, पर सिंधी उनखे ॾिसो था कनि, चई हिंदू किताब। जी, असली तकलीफ़ दा ॻाल्हि इहा आहे त असांजे मज़हब अहिड़ो टेंट करे छॾियो आहे, सामी ते कमु नथो थिए त हे हिंदू आहे। जेका ॻाल्हि हुजे सची उहा जी, कजे। जी, जी, वेदनि जी वाणी सां सिंधीअ में सुणायां, हे सामी आहे। जे तो बैत भायां से आयतूं आहिनि। ॾिसो ॻाल्हि साॻी आहे। त मां जॾहिं हिनखे डेप्थ में पढ़ियो त मां खां शिरक निकिरी वियो, ऐं पोइ मूं जांच कई त इहो सामी सभु कुझु एॾी गहरी रूहानियत जेका कबीर ऐं गुरू नानक जी, जी, उहा इंतिहा आहे रूहानियत जी, उहे हिन मां ॻाल्हियूं पियूं मिलनि। पोइ मूं ख़बर पई त हिन बाक़ी ज़िंदगी जा हिसा अमृतसर में गुज़ारिया। छा आहे त कपिड़े जो वापारी हो, अच्छा, वॾा शाहूकार माण्हू आहे शिकारपुर जा। त हे वापारु कंदा हुआ, पाण वॾी जेको मार्केट हुई उहा अमृतसर ई, तॾहिं हिंदुस्तान पाकिस्तान न हो। जी, जी, त तव्हां सोचो वीज़ा लॻसि या ठपो ऐं त उहो पंहिंजो माल खणी वञी उते, उहो पंहिंजे अमृतसर में वियो। उते ई जेको रुॻो तसौफ़, रुॻो तौहीद आहे, रुॻो तौहीद आहे जी। उहो जॾहिं हिन ॿुधो त जेको हिन हिंदुइज़म पढ़ियो हो, हिंदुइज़म उहो ई आहे, पर मुंहिंजो त हिंदुनि खे ख़बर न आहे ग़रीबनि खे त हीअ वेद तौहीद जो ख़ज़ानो आहिनि। एको सत्यम द्वितीयो नासी, द्वितीयो नासी, हिकिड़ो ई सचा, हिकिड़ो ई क़ाइम दाइम मालिक आहे, ॿियो नाहे, ॿियो नाहे, ला इलाहा इल्लल्लाह। वाह, त अहिड़े नमूने सां सॼो हू तौहीद जो ख़ज़ानो आहे, पर ग़रीबनि खे ख़बर न आहे। जीअं सामी चवनि त पत्थर पूजा कनि, देव न ॾिसनि देह में। कबीर सभ खां वॾो उस्तादु आहे। हाणे कबीर तौहीद सेखारे थो त तव्हां गुल पटे उन मुजसमनि ते, मूर्तियुनि ते चाढ़ियो था, जी, गुल, गुल, पन, पाणी, खीर, ठीकु आहे। चए थो त पाती तोड़े मालनी, मालनी मालण, सम्झां थी, पता ऐं गुल तोड़े जी। पाती पाती जीव, ख़बरदार हिन में रूह आहे। रंगीन छो आहिनि, ख़ुशबू छो आहे, कॾहिं गौर कयो आहे? इन में बि जीव आहे। जी, असांजो अलाह इन में बि आहे। बेशक, सूफ़ी हुनखे चइबो आहे। या गुम तव्हां शायदि अहिड़ी ॻाल्हि कई त कीड़ा मकोड़ा जंत
वनस्पति वण टिण ॿूटा सभिनी में साईं आहे। इहा नज़र अचे जॾहिं त पाती पाती जीव, ख़बरदार मालनी इन में जीव आहे। जिस पाहण को पाती तोड़े, जंहिं तूं पाहण माना पत्थर, जी उन लाइ पाती तोड़े विझे थी, सो पाहण निर्जीव। हे ग्रंथ साहिब आहे, गुरु नानक जो जेको किताबु आहे जंहिंमें बाणी आहे, जी गुरु ग्रंथ साहिबु चइबो आहे, उहो रुगो हमद आहे। त जंहिं पत्थर ते तूं इहे विझंदी आहीं उन में त जीव कोन्हे, तूं हे जीव पटे निर्जीव ते विझे थी। वाह वाह, ही आहे प्योर तसव्वुफ़। मूं छा चयो, पर उहो जियो न, रुगो चओ न, चओ न, सभ में उहा नज़र अची वञे जॾहिं, तॾहिं तव्हां जियो था। सभ जा नौकर थी पओ, ग़ुलाम थी पओ। यानी कि सामी सभ जो जी बि इहो ई बख़्शिश। मैसेज हो, हाँ? सामी जो बि इहो ई मैसेज हो। स्वामी जो बि इहो मैसेज आहे, बिल्कुलु। अवद्या ते ॾाढो सुठो लिखियो अथई। अवदा माना ग़लति विद्या। मुंहिंजे नज़र में सॼे जहान में जेका मुसीबत आहे उहा अविद्या जी आहे। अविद्या माना विद्या माना ॼाण, ग़लति ॼाण, जहालत न, ग़लति अणॼाण न, अविद्या। असां सभिनी खे ॼाण आहे, पर ठीकु आहे न? ग़लति, जी कुलो अलाह अहद, जी अलाह समद। जी जी हे बरेलवी आहे, बरेलवी सां असां उथंदा वेंदासीं न। हे शियो आहे, काफ़र आहे। हे हिंदू आहे, इहो जहन्नमी आहे। हे असांजी नज़र आहे। वरी चए थो कुलो अलाह अहद। अड़े कुलो अलाह अहद काॾे हो? अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। सही, जियो त सही। अर रहमान रहीम। तव्हां केतिरा ज़ालिम आहियो, कठोर आहियो। त साईं जीअण जी ॻाल्हि कयो। बाक़ी हेतिरा ग्रुप आहिनि, हेतिरा सूफ़ी आहिनि, हेतिरा हीअं आहिनि। तव्हां पाण छा आहियो, रुगो पंहिंजो हिसाबु करणु घुरिजे। जी मां छा थो कयां, मां छा आहियां, मूं में तकबुर केतिरो आहे, मां पाण खे छा थो सम्झां। वढे विधाऊं हो जो वण हुअण जो। त ही जेके ॻाल्हियूं आहिनि इहे करण जूं ॻाल्हियूं आहिनि। कथनी तज करणी करो, जंहिंसां शुरू कयोसीं। तव्हां किछु पावो सार कबीर आहे। त इन खे सम्झण जी ॻाल्हि आहे त के राम चए, को रहीम चए, को करीम चए, को भॻवानु चए, को ख़ुदा चए। जी नाला त उनजा था वठो न। हाणे हिकिड़ी लाइन थो ॿुधायां ग्रंथ साहिब जी। जी। मां चयो त गुरु नानक जो जेको कलाम आहे उन में कबीर जो बि आहे। बलहारी जाऊं जेते तेरे नाम आहिनि, जंहिंजी नज़र साफ़ आहे। तुंहिंजा जेतिरा बि नाला आहिनि उन तां मां क़ुर्बान वञा। वाह, अलाह चओसि, रब चओसि, भॻवानु चओसि, राम चओसि, रहीम चओसि। बलहारी जाऊं, केॾो प्यारु आहे। रब प्यारु आहे, आख़िरी ॻाल्हि थो चओ। रब प्यारु आहे, मिलंदो प्यार सां, सलूक प्यार जो आहे। ऐं प्यारु आहे बख़्शिश, प्यारु आहे क़ुर्बानी। वाह, ही आहे तसव्वुफ़, ही आहे सूफ़ी, जंहिंमें इहे लक्षण आहिनि। मां छा चयो त लेन देन में तव्हां केतिरा दयानतदार आहियो। जी बाक़ी सॼो ॾेखार ज़माने खे ॾेखारण वारा इहे शरई या कर्मकांड हिंदू वारा पिया ॾेखारनि। तिलक लॻायो, गेड़ू पायो, घिंडड़ियूं वॼायो। रब तव्हांजो अमल ॾिसंदो। हाणे इन ते हिकिड़ो बुला थो ॿुधायां, हिकिड़ो गुरु नानक। कर्मा उते होन निबेड़े, अमलनि जे मथां। निबेड़े माना फ़ैसिलो थींदो दरगाह में। छा ते? सही, अमलनि जे मथां। कर्मा अमला उते होन निबेड़े, फ़ैसिलो थींदो तव्हांजे अमल ते। खड़ी रहनगियां ज़ाता, मां सैयद आहियां, मां ख़ासि कली आहियां, मां अबड़ो आहियां, इहे ज़ातूं बीठियूं हूंदियूं। जी उते दरगाह में छा थींदो? अमलनि जो हिसाबु। बेशक, गुरु नानक थो चए, सुल्तान जो सवाल गुरु नानक साहिबु। जी जी कर्मी आपो आपणे, ख़बरदार जॾहिं तुंहिंजो हिसाबु थींदो पंहिंजे कर्मनि सां हिसाबु ॾींदे, मज़हब सां न, ज़ात सां न। तुंहिंजा अमल पेश कया वेंदा। कर्मी आपो आपणे, हर कंहिंजा पंहिंजा पंहिंजा अमल। जी पोइ उन सां के नेड़े, के दूर, के रब खे वेझो वेझो थींदा, हूंदा। के परे फिटी कया वेंदा। सो ॻाल्हि सॼी इहा आहे। असां पंहिंजे अमल खे ॾिसूं, पाण खे कीन कयूं, पाण खे निवायूं, ॿिए जी ख़िदमत कयूं, ॿिए जे लाइ क़ुर्बानी ॾियूं। वतन छा आहे भला? वतन मुहबत जो मर्कज़ आहे।
वतन कुर्बानी घुरे थो, वतन मां न घुरिजे, तूं घुरिजे, तूं करता तूं भया मुझ में रहिया नमूं, हे कबीर आहे। वाह, सो रुगो प्यार जो खज़ानो आहे जेको गुरु ग्रंथ साहिबु आहे, जंहिंमें तव्हां गुरु नानक जी ॻाल्हि कई। जी हे तोखां परे नथो रही सघां, जीअं छा चयुमि त आखां जीवां विसरे मर जाओ, तोखां परे मुंहिं रहण न वियावे, मुंहिंजी राति नथी गुज़रे, नींद न आवे, निंड नथी अचे, बिन देखे गुर दरबारे जी, तव्हांजे दीदार खां सवाइ न निंड थी अचे, न चैन थो अचे, न इहो इश्क जंहिं वटि हुजे रब पाण त ऐं इहा इश्क जी नज़र जेकी ॾिसण जी, जेकी तव्हां चयो त तव्हांखे ॾिसण खां सवाइ निंड नथी अचे, इहो कीअं, जेकी शाह लतीफ़ जी नज़र हुई, ॾिसण जी नज़र हुई, ऐं पाण पंहिंजे पाण सां हम कलाम थियण जी नज़र हुई। साईं लतीफ़ वटि त एॾो प्यार आहे, जी कहिड़े मंझ हिसाब हुअण मुंहिंजो हो तरी, को खोड़ो ई नथो लॻे, कान घुरिजे मूं हयाती होतन रीह, न घुरिजे, जीअरो ई न रहंदुसि। जी हा, त ही जेके आहिनि सभु आशिक़ आहिनि, जेके तव्हां सूफ़ी था चओ न, जिन जा नाला था खणो, इहे सभु आशिक़ आहिनि, हुनजे इश्क में सॼी ज़िंदगी, माने इश्क हुनजो कहिड़ो सभिनी में उहो नज़र अचे, असली जेका ॻाल्हि आहे। ऐं पोइ सभ जी मदद कयो, सभ जे कमु अचो, ॿियाई खाई छॾियो, ॿियाईअ खे बख जिन विधियो से विरसिया, टुटी वेंदे। हा, सही। हीउ सभु मुंहिंजे मालिक जो कमु आहे, हे सभु हुन जा आहिनि, आहे अलाह जो सोगन थो खणे। जी नागपाल साहब, छा सूफ़ी उनखे ई चई सघूं था जेको घेड़ू कपिड़ा पाए, असीं उनखे सुञाणे सघूं था त हा चपल नाहे पातल, हिकिड़ो लिबास आहे उन्हनि जो, छा सूफ़ी असीं इन्हनि में ई ॻोल्हे सघूं था, इन्हनि खे ॾिसी सघूं था? बिल्कुलु बि न। सूफ़ी फुल सूट पातल वॾी चेयर ते, गोल घुमंदड़ चेयर ते वेठो हुजे, सूफ़ी अंदर जी ॻाल्हि आहे, जी अंदर जी निमाण इहा ला थियण आहे, की न थियण आहे, हिकिड़ी जेकी साइन सैम्पल थियल आहे त घेड़ो कपिड़ा पातल वारा उहे इहो सूफ़ी। ॾेखाव न सॼो जहान इन ॾेखाव में फाथो पियो आहे न। ॿाहिरि जे शयुनि खे वठूं था, अंदर जो सचु नथा ॼणो। सूफ़ीअ साफ़ कयो, धोई वर्क वजूद जो, तॾहिं तिंड थियो जीअरे पसण प्रिय जो, जीअरे तव्हां अलाह सां पंहिंजे जिस्म में मिलियव त ठीकु आहे, मरण खां पोइ न। ही जीअर ही तसौफ़ आहे, प्योर तसौफ़ आहे। सही। हे शाह अब्दुल करीम बुरड़ी वारो, शाह लतीफ़ आहे, मौलाना रोम आहे। जी। हा, त असली इहो आहे त तव्हां जीअरे हुन सां मिलो, ऐं कॾहिं मिलंदव जॾहिं वजूद अंदर जो साफ़ थींदो, ॿियाई खां, सभ खां पहिरीं मां खां, सभ खां पहिरीं मां, पोइ ॿियो ॾिसणु, सिर्फ़ु हू ॾिसणो आहे। महबूब उनखे चइबो आहे जेको हर हंधि नज़र अचे। जी हा, हे रूहानत जो महबूब आहे। ॿियो ॾिसणु, ऐं बाक़ी सभई इहे बुछड़ायूं, जेसिताईं इहे साफ़ नथा कयो, तेसिताईं प्रीं कोन पंहिंजो कंदो। छा पियो लॻे अॻियां तव्हांखे मुस्तक़बिल छा नज़र अचे पियो? असां वटि सूफ़ीज़म बि आहे, असां वटि बुज़ुर्ग बि आहिनि, खोड़ सारियूं हस्तियूं असां वटि आहिनि, हिन वक़्तु बि असां वटि अहिड़ा मोती दाणा तव्हां जहिड़ा खोड़ सारियूं शख़्सियतूं जेके असांखे सेखारण लाइ वेठियूं आहिनि, ॿुधाइण लाइ वेठियूं आहिनि, पर असीं ॿुधण लाइ तयारु न आहियूं। मूं अज़र चयो न त ॿुधण ॿुधाइण जो माॻ नाहे। जी भीखम हिकिड़ो शाइर आहे, बात अगम की, अगम माना जेको तव्हांजे हवासनि खां ॿाहिरि आहे, उनखे अगम चइबो आहे। भीखम बात अगम की, अलाह जी ॻाल्हि थो करे न, करण सुणण की न आहे। जेको तव्हां चयो न त माण्हू ॾिसो चवनि था स्कूल खोलियूं वेठा आहिनि, यूनिवर्सिटी खोलियूं आहिनि, करण सुणण की न आहे, न चवण जी आहे न ॿुधण जी आहे। ठीकु। जो कहे सो जाने नहीं। हाणे मां हेॾियूं ॻाल्हियूं कयूं न त मां हुनखे सुञाणा ई नथो। जो जाने सो कहे नहीं, जो जाने सो कहे न आहे, जेको ॼाणंदो न उनखे चुप लॻी वेंदी। अलाह सच ॿुधायां, चुप आहे। भला कंहिंसां ॻाल्हायो अथई छा? चुप आहे। चुप में हो आहे। जो कहे सो जाने नहीं, जेको हुनखे डिफाइन थो करे, ॻाल्हियूं थो करे, हेॾियूं सारियूं ॻाल्हियूं कयूंसीं, ॼाणो नथा तव्हां, हे खामखा। जी, जो जाने सो कहे न आहे, सो सची ॻाल्हि इहा आहे। बाक़ी इहे स्कूल खोलण ऐं लिबास पाइण ऐं पटका ऐं दस्तार ॿधणु,
ऐं मालाऊं ॻीची में विझणु, इहो माना माण्हू पंहिंजे अंदर जी अहंकार तकबुर वॾाई थो ॾेखारे त मां अहिड़ी शइ आहियां ऐं मुंहिंजे अॻियां निभो, तूं ला थियो ई न आहे। असली ॻाल्हि जेका अॼोके हिन जो सिटिंग जो मुंहिंजे वटि हिकिड़ो ई लफ़्ज़ु आहे, उहो ला थियो। जी हा, चओ न कयो, पाण खे ला कयो त हो तव्हांखे पंहिंजो कंदो। छो? वरी लतीफ़ शाह थो अचे, जी चए थो ख़ुदी ऐं ख़ुदा कीअं मापंदा मन में, या ख़ुदा या तूं या हू। छो? हिकिड़े खे जाइ ॾिबी। ॿिनि तरारनि जाइ कान्हे हिकु मयाण में, मयाण हिकु आहे जी, उन में हिकिड़ी तलवार वेंदी, हिन में त असांजी तलवार आहे न, मां आहियां, त हो किथां ईंदो? हो ईंदो ई कोन न। पहिरीं मां खे विञाए ला सां, वाह, पोइ तुंहिंजो कमु संवरंदो। बहितरीनु, ॾाढो सुठो लॻो, ॾाढो मज़ो आयो। दिलि न पियो करे त इजाज़त वठिजे नाज़रीन खां, पर छा कयूं, असांजे प्रोग्राम जो वक़्तु बिल्कुलु पुॼाणी ते पहुचे थो। केएस नागपाल साहब, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, तव्हां आवाज़ टीवी ते आया, पंहिंजो क़ीमती टाइम कढी, असांखे तमामु घणी ख़ुशी आहे तव्हां असांजे प्रोग्राम में हीअ आयो बि ऐं ख़िदमत आहे, तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो, तव्हांजी महिरबानी, त मां पंहिंजो गुज़ारिशात पंहिंजनि पिणनि प्यारनि दोस्तनि ताईं रखी सघां। महिरबानी तव्हांजी नागपाल साहब। नाज़रीन, वठंदासीं तव्हां खां इजाज़त इन दुआ सां त जिते रहो ख़ुशि रहो, पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु। सबाबड़ो तव्हां सां ॿीहर मिलंदी आवाज़ टीवी जे मॉर्निंग विद आवाज़ प्लेटफॉर्म ते। तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़। भलीकार नाज़रीन, भलीकार मॉर्निंग विथ आवाज़ प्रोग्राम में असांजो प्रोग्राम तव्हां ॾिसी रहिया आहियो लाइव आवाज़ टीवी ते। असां सां केएस नागपाल साहब मौजूदु आहिनि। नागपाल साहब, आख़िरी ब्रेक आहे, थोरो वक़्तु बचो आहे, वेंदे वेंदे तव्हां खां ज़रूरु पुछंदासीं त वक़्तु उॾरे थो कीअं? वाह, वरी चवां थो, वक़्तु उॾरे थो। गौर कयो, जेके दोस्त ॿुधनि था ॾिसनि था, वक़्तु उॾरे थो माना एतिरो तेज़ी सां गुज़रे थो जीअं जहाज़ उॾामंदो आहे न, वक़्तु ईअं थो वञे। तव्हांखे ख़बर आहे त पुराणा साल तव्हांजी जेका बि उमिरि आहे जी उहा कीअं गुज़री आहे। टोजूं जी ॻाल्हि आहे, 2026 थियो, हुते धमा चौकड़ी लॻी पई, हाणे 3 महीना गुज़री आहे, अप्रैल थो अचे, का ख़बर ई न आहे। वक़्तु एतिरो तेज़ी सां गुज़रे थो जो असांखे वेरम नथी लॻे, कैलेंडर बदिलिजी थो वञे। पोइ छा कजे, सवाल त इहो आहे, पोइ छा कजे? वक़्तु उॾरे थो, वक़्त खे संघर विझो, नथा विझी सघो, वक़्त खे स्टॉप कयो, नथा करे सघो। थोरे वक़्त खे घणो कयो, इहो करे सघो था, पर हाणे इहो सिखणो पवंदो। कीअं थोरे वक़्त खे घणो करणु कीअं? जी, जी थोरे वक़्त खे घणो करे सघो था, जेकॾहिं तव्हां वटि मैनेजमेंट आहे। हिकिड़ो टॉपिक आहे मैनेजमेंट ऑफ टाइम। तव्हां पंहिंजे ज़िंदगी जा 24 कलाक जी सिर्फ़ु लिखो, प्लीज़, पनो पेन खणो, लिखो 24 कलाक तव्हां कीअं था गुज़ारियो। ऐं मां पंहिंजे क्लासिस में चवंदो रहियो आहियां, बहितर थियण खां कीअं बहितर थिजे, इंसान कीअं बहितर थिजे, जीअं तव्हां सवाल पुछो। तव्हां पंहिंजियूं के शयूं, सपोज़ मां वटि 4 हूंदियूं जेके मां कंदुसि, मूं वटि 4 ऑब्जेक्ट हूंदा 24 कलाकनि लाइ। हाणे ॾिसजो घणे खे थोरे खे घणो कीअं था करे सघो। मूं वटि 4 ऑब्जेक्ट हूंदा। नंबर 1 टॉप प्रायोरिटी हूंदी स्टडी, नंबर 2 प्ले, एक्सरसाइज़ प्ले। असांजे दौर में क्रिकेट, बैडमिंटन, हॉकी इहे खेॾंदा, सही कंप्यूटर न खेॾंदा, जी हूंदो ई न हो। प्ले। 3rd हेल्प लाइफ। 4th रिमेंबर गॉड। मां वरी दोहरायां थो, मुंहिंजा 4 ऑब्जेक्ट हुआ,
उहे लिखियलु हूंदा, जीअं डायरी खोलींदा न उन में 4 ऑब्जेक्ट लिखियलु हूंदा सिर्फ़ु। सही। स्टडी, अच्छा, मिनिमम स्टडी स्टूडेंट लाइ चवां थो 6 आवर्स। 6 आवर्स। 24 कलाकनि मां 6 कलाक त ॾियो न। तव्हां स्टूडेंट आहियो, छामां निकिता आहियो, स्टडी मां, स्टडी कयो कोन था, हिसाब त कयो, 6 कलाक तव्हां ॾियो। उनखां पोइ छा आयो, स्पोर्ट्स, स्पोर्ट्स ॾांहुं मिनिमम 2 कलाक। का बि गेम खेॾो, हिकिड़ो कोर्ट में वञी तव्हां हॉकी खेॾो, फुटबॉल खेॾो, बैडमिंटन खेॾो। मां बैडमिंटन खेॾंदो हुउमि, 2 कलाकनि में उहा थी वेंदी। ठीकु। अच्छा, टियों, तव्हां हेल्प कयो, इन दौरान पढ़णु वञो था, स्पोर्ट्स कयो था, ज़िंदगी जी हेल्प कयो। अच्छा, चोथों मूं छा चयो, प्रेयर्स, गॉड खे यादि कयो। हाणे रोज़ु वेही इन स्टडी खे भरियो पंहिंजे खाने खे। ठीकु। हाणे ॿुधिजो, पंहिंजे मथां नज़र कीअं रखणी आहे, हिसाबु पंहिंजो कीअं वठिणो आहे। जी। ॿिए जो हिसाबु त असां वाज वठंदा आहियूं, हे हीअं कंदो आहे, हूअं कंदो आहे, जुआ कंदो आहे। पाण छा कंदो आहियां उनजो हिसाबु न आहे, हिसाबु वठो। डायरी में लिखंदुमि स्टडी 3 आवर्स, ॿियो कुझु न कयो, तनक़ीद न कयो। हाणे तव्हांजो टारगेट छा आहे, 6 आवर्स, मां छा लिखिया, 3 आवर्स। 3 आवर्स। प्ले, नो प्ले। अॼु कचहरी कईसीं, घुमणु वियासीं, फिल्म ते वियासीं, जी। दावत में वियुमि, नो प्ले, लिखो नो प्ले। पाण सां त ईमानदारी कंदो न, कोई ॾिसे त कोन थो। एटलीस्ट पाण सां ईमानदारी। यस, हेल्प, यस, हेल्प द बॉय टू गेट समथिंग फ्रॉम टक शॉप। उनखे थोरा पैसा ॾिना, उहो वीचारो वैगाणो वेठो, उहो बि तव्हां लिखो। प्रेयर्स, हाणे प्रेयर्स जी मूं तव्हांखे चयो त 2.25 कलाक 2.5 कलाक जी, जेको मुक़ररु आहे तव्हांजे मथां। अच्छा, ऑफर 2 प्रेयर्स, 3 ड्रॉप कया, उहो लिखो। हफ़्ते खां पोइ ॾिसो तव्हांखे अहिड़ियूं लठियूं लॻंदियूं, रोज़ु लिखो था न। सही। चवंदो अड़े यार, हे त सॼो हफ़्तो मां विञायो आहे, यू आर वेस्टेड टाइम। हाणे मूंखे हिकिड़ो सवालु आहे, इहो गौर सां ॿुधो, बल्कि लिखो। जी। वट इज़ द मोस्ट इम्पॉर्टेंट थिंग इन लाइफ? ज़िंदगी में सभ खां वधीक क़ीमती छा आहे? सोचो। फौरन तव्हांजे ज़हन में ईंदो पैसा। नॉनसेंस, सफ़ा नॉनसेंस। असांजी ज़िंदगी जो मक़सदु अची बचियो आहे पैसा। ऐं पैसा छो नॉनसेंस आहे? जो जोड़ा सो छोड़ा। तव्हां अमेरिका में बि हिकिड़ो फ्लैट वरितो आहे पंहिंजो, बर्तानिया में बि, फ्रांस में बि, कराची में 4 फ्लैट आहिनि, ॻोठ में तव्हांजा 2 वॾा बंगला आहिनि फर्स्ट क्लास। जी। मरी वेंदव न मरी वेंदव, बिल्कुलु। वन डे यू विल डाई न। पोइ हुन मां घणा फ्लैट खणी वेंदव? नथिंग। असां रुगो चऊं था न, एम्प्टी हैंड्स। उन ते बिलीव नथा कयूं। जो जोड़ा सो छोड़ा, जो खाया सो उड़ाया। ॿियो कमु अॼुकल्ह जेका दुनिया न, मूंखे ॾाढी तकलीफ़ थींदी आहे। जी। रुगो फूड स्ट्रीट तव्हां ॾिसो वञी, हे असांजो मयार आहे मापण जो। रुगो फूड स्ट्रीट, रुगो खाओ। ऐं मां वटि जुमिलो आहे, खाओ खाओ यार, अञा खाओ, सुभाणे मरी वेंदव। ओहो। ज़िंदगी छा लाइ मिली आहे? खाओ खाओ। फूड स्ट्रीट इहो ॿुधाइनि थियूं। लाइब्रेरीज़ ख़तमु थी वियूं, फूड स्ट्रीट खुली वियूं। माना अॼु जे इंसान वटि हिकिड़ो पैसा कमायो, ॿियो खाओ या अयाशी कयो, जेका बि कयो। ऐं तव्हांखे यादि ई न आहे तव्हांखे मरी वञिणो आहे। ऐं हिसाब वञी ॾींदव, मां सही 5 फ्लैट आहियां दुनिया जे मुल्कनि में, पाण वटि 2 वॾा बंगला आहे, रब सही मां हेॾी अयाशी कई आहे, हेॾी मां खाधो पीतो आहे, रब चवंदो वञो जन्नत में विझोसि, हा न। अॻिते जी ख़बर आहे तव्हांखे। जी। जी। त जेके घटि में घटि अरे बिलीवर न हुजे न, दर्दमंद इंसान त आहियो न तव्हां। त हीअ जेका मूं डायरी चई, हा मुंहिंजो सुवालु, वट इज़ द मोस्ट इम्पॉर्टेंट थिंग इन लाइफ? टाइम। टाइम। मेन थिंग इज टाइम। वाह, न न बिल्कुलु सवाल ते सवाल पुछो, जी। क्रॉस क्वेश्चन। जी। जी। लाइफ इज़ मेड ऑफ स्पेशल टाइम, स्पेसिफाइड टाइम, अ डेफिनेट टाइम। तव्हां पंहिंजो हिकिड़ो मिंट बि नथा वधाए सघो, इहा बि सभिनी खे ख़बर आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। त हाणे ज़िंदगी ॼमण खां मरण ताईं हिकिड़ी जेका लाइन आहे, जी। उहा टाइम सां इबारत आहे। जी। एंड एवरी पासिंग सेकंड इज़ कटिंग योर लाइफ। कटिंग योर लाइफ, यस, डेफिनेटली, असां इट्स ट्रू। कॉन्शियस ई न आहियूं। त ज़िंदगीअ में सभ खां क़ीमती शइ हाणे आहे टाइम, ऐं टाइम उॾरे थो। इहो उनवान रखियो आहे
तॾहिं Time तव्हां रखियो उॾिरे आहे वक़्तु उॾिरे थो ऐं कोई वक़्तु हुनखे जॾहिं नथो उॾरी झले वेंदो सघे। जी इनखे झले सघो था जीअं मूं तव्हांखे ॿुधायो जी त तव्हां ई पंहिंजा 4 ऑब्जेक्ट्स जेकॾहिं पूरा कया हिकिड़ो हफ़्तो पूरा करे ॾिसो लिखंदा वञो येस आई डिड जी, येस आई जी। डिड येस आई डिड येस आई डिड तव्हांजे अंदरि इत्मीनान ऐं ख़ुशी एॾी पैदा थींदी तव्हां रब खे यादि कयो रब तव्हांखे नवाज़े छॾींदो तव्हां ॿियनि जी मदद कयो आख़िरी जो जेको ॿुधायमि उहो अचां थो जी तव्हांजी मदद थींदी जो खाया सो उड़ाया जो जोड़ा सो छोड़ा जो दिया सो लिया जो दिया सो लिया यानी के ॾियो ॾेई करे मुहताजनि वठणु ग़रीबनि खे उते हिते ई तव्हांखे मिली वेंदो जी। हीउ त मुंहिंजो ज़ाती तजुर्बो बि आहे जी इफ आई हेल्प्ड फ्रॉम हार्ट एंड माइंड आई वॉज इंक्रीज़ड अलाए काॾां काॾां नेमतूं अची वयूं मां सफ़ा ग़रीब हुयुसि मां सफ़ा ख़ुशहाल माण्हू थी वियुसि जस्ट आई केप्ट हेल्पिंग लिटिल थिंग्स लिटिल डीड्स ऑफ लव लिटिल वर्क्स ऑफ हेल्प त जो दिया सो लिया जो दिया सो लिया त वक़्त जो सभ खां बहितरीनु इस्तेमालु इहे 4 शयूं आहिनि मां वरी दोहरायां थो जी त वर्क जेको बि तव्हां कयो था ईमानदारी सां पंहिंजो धंधो कयो हा ॿियो पंहिंजी सिहत नंबर 2 सिहत जो इस्तेमालु बहितरीनु सिहत ते नज़र रखणु हा तव्हांजी सिहत माना इत्मीनान अंदरि हूंदो फ़िक्रात खे छॾे ॾियो उन ते वरी ख़ैर को ॿियो क्लास जी जी त फ़िक्रात कीअं ख़तमु कजनि ऐं टियों हेल्प कयो ऐं चोथों पंहिंजे रब लाइ टाइम कढो रब लाइ टाइम ज़रूरु कढो हा त उन सां तव्हांजे अंदर में शांति पैदा थींदी तव्हांजूं अंदर जूं बीमारियूं ख़तमु थी वेंदियूं इफ़ यू मेडिटेट रुगो ध्यानु Meditate लॻायो yourself. पंहिंजे रब सां अकेलाई में वेही ॻाल्हायो पाण हीअ आहे पाण सुञाण पाण खे वेही अकेलाई में ॾिसो अंदरि ॿुधो अंदरि हिकिड़ी डीप साइलेंस आहे दिस वी कॉल मेडिटेशन इनखे इस्लाम में मराक़बो चइबो आहे जी हा जेको लतीफ़ साईं कंदा हुआ ऐं हिते त ज़िक्री कंदा आहिनि वॾो त इहो टाइम बि ज़रूरी हो सो आउं सम्झां थो थोरे वक़्त खे घणो इस्तेमालु करण जा इहे तरीक़ा आहिनि उहे तव्हां पंहिंजा पाण ठाहियो वॉट आर योर प्रायोरिटीज़ रुगो पैसा 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 कमाइणा आहिनि इट्स योर लाइफ ॾिसो न बिना कंहिं रोक टोक जे तव्हांखे ॾिनल आहे सही तव्हां कीअं था यूज़ कयो न विसारियो त इहो वक़्तु आहे ऐं इहो यादि रखो त वक़्तु उॾरे थो वक़्तु उॾरे थो जेको तव्हां उनवान रखियो आहे वक़्तु उॾरे थो हा तव्हां इन खे झले नथा सघो ऐं इहा ई ज़िंदगी सभ खां क़ीमती वक़्तु आहे पैसा न छो टाइम वेस्टेड कैन नॉट बी रिगेन्ड मनी वेस्टेड कैन बी रिगेन्ड बिल्कुलु विञायल बिल्कुलु। नाणो पैसो, असां जी, हासिल जी, करे जी। सघूं था विञायल वक़्तु असां हासिल नथा करे वाह वक़्त बहितरीनु जो क़दुरु कयो बहितरीनु नागपाल साहब बहितरीनु तमामु ख़ुशी थी तव्हां प्रोग्राम में आया ऐं असांखे तमामु घणो सिखण लाइ मिलियो ख़ासि करे इहे जेके तव्हां ऑप्शन्स असांखे ॿुधाया आहिनि ज़रूरु मां बि चार्ट ठाहींदमि अॼु ई पंहिंजी ज़िंदगी जो मां छा छा करे रही आहियां ऐं पाण खे वॉच करणु ज़रूरी आहे नाज़रीन ऐं ॾिसणु ज़रूरी आहे त अॼु मां छा कयो ऐं उन मां ई असीं घणो कुझु सिखी सघूं था इंसानियत जी ख़िदमत बि करे सघूं था सो कन्हैया लाल नागपाल साहब तव्हांजी महिरबानी Thank you. तव्हां प्रोग्राम में वक़्तु कढी आया आख़िर में मैसेज तव्हां खां ज़रूरु वठंदासीं बसि सुठा थी पओ पंहिंजे पाण खे ताराज़ी में तोरियो तव्हां केतिरा ख़ुदगर्ज़ आहियो तव्हां केतिरा बेगर्ज़ आहियो तव्हांखे हिते मोकिलियो वियो आहे ख़िदमत खां माण्हुनि जी सार लहण खां रुगो पंहिंजी सार न लहो ऐं जेतिरो थी सघे ॿियनि जे कमु अचो ॿियनि जी मदद कयो हा, कुझु ॾियो जेको ॾींदव उहो वठंदव इहो ई मैसेज आहे अगेन थैंक यू सो मच कैस नागपाल साहब नाज़रीन सभु आपड़ो खे ॾींदा इजाज़त इन ई दुआ सां त जिते रहो ख़ुशि रहो पंहिंजो रखो खोड़ सारो ख़्यालु सिर्फ़ु पंहिंजो न सभिनी जो रखो खोड़ सारो ख़्यालु ॿीहर मिलंदासीं आवाज़ टीवी जे प्लेटफॉर्म ते तेसिताईं अल्लाह हाफ़िज़